एशिया जे अज़ीम इनकलाबी मुफ़क्किर ऐं सिंध सागर पार्टी जे बानी सरवाण इमाम इनकलाब उबैदुल्लाह सिंधीअ जी 154 सालगिरह जे मौक़े ते सनतसार ऐं सिंध जी प्रचार जी सरी हेठि प्रेस क्लब हैदराबाद में तक़रीब कोठाई वई। तक़रीब में सिंध सागर पार्टी जे मरकज़ी सदर मंसूर जखड़, जीअं सिंध क़ौमी पार्टी जे चेयरमैन नवाज़ खान ज़ौर, कामरेड निसार लिगारी, मोहब्बत लिगारी, अमीरदीन चांडियो, सिंध सागर पार्टी अॻवान हुसैन सारंग महर, अब्दुल जब्बार मंगरियो ऐं नूर बालादी तक़रीब खे ख़िताब कंदे चयो त 10 मार्च जो ॾींहुं बर सगीर जे वॾे माण्हू मौलाना उबैदुल्लाह सिंधी जे जनम ॾींहं जो आहे, जंहिं बर सगीर में अंग्रेज़नि ख़िलाफ़ अणथक जदोजहद कई। अंग्रेज़नि ख़िते जे क़ौमुनि खे ग़ुलाम बणाइण जी रथाबंदी कई, पर मौलाना उबैदुल्लाह सिंधी साणनि मुआरो अटकायो। अॼु बि असां जेकॾहिं क़ौमुनि जो जियापो चाहियूं था त मौलाना उबैदुल्लाह सिंधी जे फ़िक्र ते हलणो पवंदो। आज क्यों तो भली आयो भला पिरी चमा जीव तवा के जवान मुख आवाज मिलन लाए हुयो सुमा हैरान लखे सोड़ा मुद्दे के वकिरोड़े एहसान जो अची मु मिस्किन वट मिठा चो मेहमान चांजे अकबर था कुर्बान जो आयो असा जे अंगना ते भली आयो भला पिरी इंसान इलाही करे मुख आवाज मिलन लाए जो हुकम में हिड़ो करे सीनो मिलायो सीने सा तपाया भाकुर भरे वेहो मुझे वेजो थी त दिलड़ी मुजी ठरे चवे अकबर जो ओरे त सिका लाया साले जो भली आयो भला पिरी करे वडा कुर्ब मिठा ता सा मिलन जी होय में ॾाढी रूप अजीब मुझे अमन ते जो आदो तवा के रब कया खेरा तू खुशी माई माल मिलकत सब सूर लहिया सालन जा जो मिले ते मोहब सामो ओरे त सिका लाया सूरत जा साहिब क्या पूरा दिल जा मतलब चाडू उदासी पर चले मेहरबानी। मौलाना उबैदुल्लाह सिंधी जी 154 सालगिरह है, तो पांच सभई उन हवाले से हिते गॾु थिया आहिनि। तो सभई आए दोस्तन के मौलाना उबैदुल्लाह सिंधी का मुख्तसर तारुफ है बताया तो ना सब के सामने पेश किया वही बेहतर थे। मौलाना उबैदुल्लाह सिंधी बड़े सगीर जो बड़ो इस्लामी आलिम, मुफक्किर, लेखक और आज़ादी को मुजाहिद थे। इन बरतानवी राज खिलाफ आज़ादी की तहरीक में अहम किरदार अदा किया। सियासी, समाजी और मजहबी मैदान में बड़ो असर चलियो। केस इनकलाबी मुफक्किर सबब करें इमाम इनकलाब भी चलियो है। मौलाना उबैदुल्लाह सिंधी 10 मार्च 1872 ईस्वी के बड़े सगीर के शहर सियालकोट में एक सिख घराणे में पैदा थे। संदस असुल नालो बूटा सिंह अपर हो। नौजवानी में इस्लाम की तालीम का मुतासिर थी ऐं इस्लाम कबूल कयो ऐं पंहिंजो नालो उबैदुल्लाह रखियो। बाद में इल्म हासिल करण लाइ हू मशहूर इस्लामी दरसगाह दारुल उलूम देवबंद में दाखिल थियो, जिते इस्लामी उलूम, सियासत ऐं फ़िक्र की तालीम हासिल कई। सिंध सां संदसि घरू गहरो लाॻापो पैदा थियो, तंहिं करे खेसि सिंधी सॾियो वियो। तारीफ़ जो सिलसिलो हलंदो रहंदो। पाण हिन वक़्तु आज़ादी जी तकरीर जे लाइ दावत ख़िताब ॾींदासीं साईं अकबर भुगड़ी खे। सिंध सागर पार्टी जो मरकज़ी जॉइंट सेक्रेटरी साईं अकबर भुगड़ी खे चवंदासीं कि आज़ादी तकरीर पेट जी रात जे पेट जी ओट आऊं रखां कोन थींदो ईअं, सिंध जे नाम जी ओट आऊं रखां कोन थींदो ईअं, माग ते न पहुतसि त मिड़ई खैरा साथ हद में छॾे मोट आऊं रखां कोन थींदो ईअं। असांजे अॼोके हिन प्रोग्राम में आयल असांजा सभई स्टेज ते वेठल मुंहिंजा सभई मानवारा ऐं मुंहिंजे साम्हूं वेठल मुंहिंजूं भेणूं, मुंहिंजा भाइरो दोस्तो, सभिनी खे जीए सिंध जीए पोइ। दोस्तो, अॼु 10 मार्च बड़े सगीर जे तमामु वॾे माण्हू मौलाना उबैदुल्लाह सिंधी जे जनम ॾींहं जे हवाले सां अॼु यादि करे रहिया आहियूं। हीअ असांजे उन दौर जा माण्हू हुआ जॾहिं अंग्रेज़ असांजे खिते में आयो। उन वक़्तु अंग्रेज़ हिते अचण खां पोइ जेका रिथाबंदी कई हुई, जेका उन प्लानिंग कई, रिथाबंदी कई, उन रिथाबंदी खे उन वक़्तु जेकॾहिं सही नमूने सां सम्झणु ऐं उन जे ख़िलाफ़ हिकिड़ी जदोजहद करणु जिन उन वक़्तु कई हुई त मौलाना उबैदुल्लाह सिंधी उन्हनि मां हिकु आलमी क़िस्म जो हिकिड़ो मुदब्बर ऐं वॾो अॻवान हो। मौलाना उबैदुल्लाह सिंधी जंहिं उन वक़्तु पंहिंजी जेका सियासत जी शुरूआत कई, जॾहिं हू मदरसनि जी दुनिया मां निकिरी ऐं हिते जेका सियासी
जेके नुक़्ते नज़र जा जेके बुनियाद विधा ऐं उनखां पोइ जॾहिं हू ॿाहिरि वियो ऐं जॾहिं हुन ॿाहिरि जी उतां जा सूरत हाल ॾिठी तॾहिं हुन सॼी शइ खां हिते जे जेके बि जेका सूरत हाल हुई उनखां हू लातालुक थी उन मुसलमाननि खे पर बहसियत हिकिड़ी क़ौम जेके हिते क़ौमूं हुयूं उन्हनि खे जेका हुन ॿुधायो त बाबा तव्हां जेका शइ हिते जेको तव्हां निसाब पढ़ो पिया जंहिं शइ खे तव्हां उत्तम आला सम्झो पिया इन नुक़्ते नज़र जी या इन शइ जी हाणे दुनिया में का बि वैल्यू कोन्हे। तॾहिं हुन माण्हू इहो चयो त बाबा हाणे सनत साइंस ऐं जमहूरियत इहे शयूं ज़रूरी आहिनि तंहिंजे करे हुन बुनियादी तौर ते उन क़िस्म जी जेका जदोजहद कई ऐं उहा जदोजहद अॼु बि उनजी पाइदार आहे उनजो जेको नुक़्ते नज़र आहे उहो अॼु बि पाइदार आहे। अॼु जेको असां ॾिसूं पिया हिन वक़्तु जेको आलमी भौचाल मतियल आहे ऐं जेको बारूद बम वसनि पिया उहो उनजो बि इहो ई जेका पॉलिसी जेका माज़ी में जेका उन वक़्तु साम्राज्य जी हुई त क़ौमनि जे वसीलनि खे कीअं लुटिजे क़ौमनि जी जेको नेशनलिज़म उन्हनि जी जेका सुञाणप आहे उनखे कीअं ख़तमु कजे। तंहिंजे करे असां बहसियत सिंध या सिंधी क़ौम जे जेकॾहिं असां पंहिंजी बका चाहियूं था पंहिंजे वतन जी बका चाहियूं था पंहिंजे क़ौम जी बका चाहियूं था त असांखे मौलाना उबैदुल्लाह सिंधी जे नुक़्ते नज़र ते बीहणो पवंदो ऐं साबित क़दमी सां उनखे हलणो पवंदो। तंहिंजे करे आउं इहे लफ़्ज़ चई पंहिंजी जॻह वठंदुसि जीअं सिंध जीअं पोरियत। साईं नूर बालादी साहब मौजूद आहिनि उन्हनि खे अचण जी दावत ॾियूं था। तमामु तव्हां सभिनीनि जी ताड़ियुनि में साईं नूर बालादी साहब। हिन वॾी शख़्सियत ते ॻाल्हाइण त तमामु वॾी ॻाल्हि आहे या कीअं जुमन दर बदर जूं उहे सिटूं अक्सर माण्हू मौत जे डप खां हर मरंदा जीअंदा आहिनि। मौलाना उबैदुल्लाह सिंधी टू द पॉइंट ऐं ॻाल्हाईंदुसि ऐं कुझु पॉइंटूं जेके आहिनि उन जी शख़्सियत जे बारे में ॻाल्हाईंदुसि ऐं हींअर जेका आलमी सूरत हाल आहे उनखे थोरो पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं या कीअं। मौलाना उबैदुल्लाह सिंधी जो सफ़र साईं अहसन साहब ब्रीफ करे विया उनजो तमामु वॾो सफ़र आहे तारीख़ी सफ़र आहे। असांजा सीनियर दोस्त क़ौम परस्त दोस्त साईं मंसूर साहब साईं नवाज़ खान ऐं सभु दोस्त वेठा आहिनि निसार साहब वेठो आहे उहो सभु ॼाणनि था तव्हां सभु ॼाणो था। उन ते जेकॾहिं ॻाल्हाईंदासीं त मुंहिंजे ख़्याल में तमामु घणो टाइम लॻंदो। उन जे करे मुख़्तसर उबैदुल्लाह सिंधी मौत खां कोन ॾिनो उनखे मौत जो डपु कोन हुयो। पहिरीं ॻाल्हि 1872 खां ॻोठ चियावाली खां 1944 ईस्वी जे सफ़र दौरान पीर झंडे ताईं जे सफ़र में उन मुतालो मुशाहिदो ऐं बरसगीर में अंग्रेज़नि जे ख़िलाफ़ अणथक जदोजहद कई। मुख़्तसर जेको आहे कीअं चवंदा त ज़िंदगी में उस्ताद ऐं किताब खसिजी वञनि त उन समाज में तबाही बर्पा थींदी आहे या कीअं। पर जिन खे उस्ताद मिलिया ऐं किताब मिलिया उन्हनि समाज खे तब्दील करण जे लाइ रस्ता ॾिना। मौलाना उबैदुल्लाह सिंधी खे बि उस्ताद मिलिया मौलाना उबैदुल्लाह सिंधी खे किताब मिलिया। मौलाना उबैदुल्लाह सिंधी खे 12 सालनि जी उमिरि में 1884 में किताब तोहफ़त अल हिंद पढ़ण लाइ मिलियो जंहिं उन जी ज़िंदगी जो रुख तब्दील करे छॾियो। जितां खां हू सवेर दोस्त ॻाल्हि कई त उन्हनि मज़हब चेंज कयो। उनजो वालिद साहबु सरदार हुयो उहे जेके सिख हुया। मौलाना उबैदुल्लाह सिंधी किताब पढ़ण खां पोइ मुसलमान थियो उन मज़हब चेंज कयो ऐं इहा तमामु हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे कीअं मज़हब चेंज करणु तमामु वॾी ॻाल्हि आहे कीअं। मौलाना रशीद अहमद देहलवी चयो हो त हिन शागिर्द खे पढ़ण लाइ अगरि किताब मिलिया जॾहिं हू मदरसे में पढ़ंदो हुयो किताब मिलिया त ही शाह अब्दुल अज़ीज़ सानी थींदो। यानी हू एतिरो ज़हीन हूंदो हो नंढी उमिरि में 12 सालनि जी उमिरि में जॾहिं हुन किताब पढ़ियो त हुनजी ज़िंदगी में रुख तब्दील थी वियो या कीअं।
मौलाना उबैदुल्ला सिंधी खे सियासतदान मुस्लिम फ़लसफ़ी ऐं आलिम दीन जो लक़ब हासिलु थियो। पाण नौजवाननि जी तालीम ऐं तरबियत लाइ ख़ासि ध्यानु ॾींदो हुयो ऐं दुनिया में सरमाएदारी खां सवाइ कहिड़ो बुत आहे जंहिंखे ॾाहण जी ज़रूरत आहे। मौलाना उबैदुल्ला सिंधी चयो, मुसलमान जंहिं वक़्तु असल निज़ाम ते ईंदो त सरमाएदार जो बुत टोड़े छॾींदो। हू सोशलिज़म जे निज़ाम खे अवामी मुफ़ादनि जे तोहफ़त जो ज़ामिन सम्झंदो हुयो। हू चवंदो हो, जंहिं फ़ैसिले खे मुंहिंजी राय जी ज़रूरत न आहे उहो फ़ैसिलो मुंहिंजे लाइ ज़िलत आहे। असूल ॾिसो, उन शख़्स जा असूल ॾिसो। छा अॼु जी जेका सियासत आहे उन में इन क़िस्म जा असूल आहिनि? असांजा दोस्त वेठा आहिनि, सीनियर नवाज़ ख़ान वेठो आहे, सियासत में वॾा तजुर्बा करे, वॾा पंध करे ऐं पार्टियूं हलाइनि पिया था या कीअं। त इन शइ खे सम्झण जी ज़रूरत आहे। हू चवंदो, जंहिं फ़ैसिले खे मुंहिंजी राय जी ज़रूरत न आहे उहो फ़ैसिलो मुंहिंजे लाइ ज़िलत आहे ऐं जेका ॻाल्हि मूंखे क़ाइल करण खां सवाइ मञराई वञे उहा मुंहिंजी ज़ात जी तौहीन आहे। इहे उनजी ज़िंदगी जा असूल हुया। इंसान जो पहिरियों हक़ जेको आहे उनजे वजूद खे तस्लीम कयो वञे। जेकॾहिं इहे शयूं कंहिं बि पार्टी में सियासत में आहिनि त उहा पार्टी, उहा सियासत जेका आहे उहा पाइदार तरीक़े सां आवाम जे मुफ़ाद जे लाइ कमु करे सघे थी। पहिरियां त मां जीअं हिकिड़ो नंढिड़ो मिसाल ॾिनो त कुझु फ़ज़ीलतूं जेके आहिनि उहे फ़ज़ीलतूं पैदा थियणु खपनि या कीअं। नंढिड़ा मिसाल मूं ॾिना, पर नंढड़ियूं शयूं जेके आहिनि उहे वॾी माना रखंदियूं आहिनि। जॾहिं तव्हां नंढड़ियूं शयूं ठीकु कंदो तॾहिं तव्हां वॾा मक़सद जेके आहिनि उहे माने सघंदो या कीअं। अवामी शऊर ऐं तालीम अहिड़ा हथियार आहिनि जेके फ़रोन जी ताक़त खे बि कमज़ोर करे ऐं टोड़े सघनि था। अवामी शऊर ऐं तालीम जेकॾहिं पाण ॾिसूं त छा अॼु असां अवामी शऊर जे लाइ कमु करियूं था? ईमानदारी सां ॻाल्हि कजे, जेकॾहिं असां सची पची जेकॾहिं ॻाल्हि कजे या की जेकॾहिं मुनाफ़िक़ वारी ॻाल्हि कजे त पोइ असां उन ते घणो ॻाल्हाए अजायो ॻाल्हाए ऐं निकिरी वेंदासीं कंहिं। पर मां चवां थो, जेकॾहिं सिंध जे लाइ, सिंधी क़ौम जे लाइ, सिंध जे आवाम जे लाइ, सिंधी समाज लाइ उन्हनि खे तब्दील करिणो आहे, उन्हनि जे तब्दीली लाइ विढ़णो आहे त उन्हनि सां आवाम सां गॾु बीहिजे ऐं आवाम में शऊर पैदा कजे ऐं आवाम में तइलीम पैदा कजे। इहे ॿई अहिड़ा हथियार आहिनि जंहिंजे ज़रिए तइलीम तब्दीली जेका आहे उहा मुमकिन आहे या कीअं। जेकॾहिं मां लीडर आहियां, सिर्फ़ु मां लीडर आहियां ऐं मां पंहिंजी पार्टी में पंहिंजे माण्हुनि खे ॻाल्हाइण जो हक़ बि नथो ॾियां, राय जो हक़ बि नथो ॾियां, त मौलाना उबैदुल्ला सिंधी जूं जेके तव्हां पॉइंटूं ॿुधा उहा पार्टी मां पार्टी न सम्झंदुसि ऐं उहा पार्टी, उहा सियासत कॾहिं बि आवाम जे लाइ तब्दीली ऐं तरक़ी कॾहिं बि न आणे सघंदी, कॾहिं बि न आणे सघंदी। उन जे करे असां सभिनी खे असांजो सिंध ॾाहप फोरम ऐं दोस्तनि सां गॾु बि असां गॾिजी जेके एक्टिविटीज़ आहिनि करियूं था या कीअं। पर असांजो हिकिड़ो वचन आहे ऐं मक़सदु आहे त सिंध में कॉलेजनि में, यूनिवर्सिटियुनि में, स्कूलनि में असांजूं जेके बि पार्टियूं आहिनि, ऐं सिंध सागर पार्टी खे बि रिक्वेस्ट कंदुसि, चाहे नवाज़ खान ज़ौर खे बि गुज़ारिश कंदुसि ऐं ॿिया जेके दोस्त वेठा आहिनि उनखे गुज़ारिश कंदुसि त हेठी सतह ते अचो, अमली सतह ते लही अचो, शयूं नज़र अचनि, अमली सतह ते नज़र अचनि, अमली सतह ते अचो, आवाम में शऊर पैदा कजे ऐं माण्हुनि में तइलीम जो रुझान। मिसाल तौरु जीअं मौलाना उबैदुल्ला सिंधी जो असां मिसाल वरितोसीं, 12 सालनि में हुन हिकिड़ो किताबु पढ़ियो ऐं हुन तब्दीली तरफ़ जेको सो विक वधाई ऐं हुनजो जेको इल्मु ऐं अक़ुल जेको आहे उहो तब्दील थी वियो या कीअं। ऐं तव्हां छा था सम्झो, यकीन करियो मुंहिंजो 25 साल जो डेवलपमेंट सेक्टर में तजुर्बो आहे। मां नारे जहिड़े शहर में जिते तइलीम बिल्कुलु न आहे, स्कूल अण हूंदा आहिनि,
उते ॻोठनि में ॿारड़नि में अहिड़ा ॿारड़ा ॾिता जिन्हनि में हाई लेवल जो कॉन्फिडेंस हुजे ऐं हुननि में जेको शौर जी सतह हुजे उहा जेका ॻोठाणी सतह ते जेका ॿार में हूंदी आहे उहा तमामु मैच्योर मूंखे नज़र आई आहे कि ऐं उन ॿार खे जेकॾहिं तालीम मिली पवे उते जेकॾहिं स्कूल हुजे ऐं उन ॿार खे जेकॾहिं शौर मिली पवे त मौलाना उबैदुल्ला सिंधी जहिड़ा केतिरा ई ॿार तव्हांखे सिंध मां जेको सो निकिरी ईंदा ऐं मिलंदा आहिनि। ईअं न आहे त शौर न आहे, ईअं न आहे। मूं दादू में जेको आहे हिकिड़े ॻोठ में ॾिठो त हिकिड़ा अहिड़ा ॿार ॾिसो त जवाहरलाल नेहरू चवंदो जेकॾहिं तव्हांखे तब्दीली आणी आहे न त तव्हां तब्दीली नंढनि ॿारनि खां शुरू करियो, उन्हनि सां गॾिजी कमु करियो। छो जो नंढनि ॿारनि जा जेके दिमाग़ हूंदा आहिनि उहे सफ़ा फ्रेश हूंदा आहिनि ऐं ख़ाली हूंदा आहिनि। उन्हनि में जेको इल्मु तव्हां भरींदो, जेको शौर तव्हां विझंदो, उहो शौर उनखे एडॉप्ट कंदा। बाक़ी जेकॾहिं मुंहिंजे दिमाग़ में तव्हां शौर विझंदो, मां हींअर 3 साल लतड़िया, मुंहिंजे दिमाग़ में उहा शइ शायदि एडॉप्ट न थींदी आहे, कीअं उहा शामिलु न थींदी आहे कीअं। उन जे करे जेकॾहिं सिंध में तब्दीली आणी आहे, सिंध में तरक़ी करणी आहे, सिंध खे हिन जहालत मां ऐं हिन ग़ुलामी मां बचाइणो आहे, त मां अॼु चवां थो त सिंध में अञा पंधु परे कोन्हे को। अॼु बि जेको आहे ऐं सभु जेके सियासी समाजी धुरियूं आहियो, जेके बि सिंध जा साञावंद आहियो, उहे ग्रास रूट लेवल ते पंहिंजो कमु शुरू करियो ऐं हर को माण्हू पंहिंजे हिसे जो कमु करे त तब्दीली जेको आहे उहा नामुमकिन आहे। घणियूं शयूं आहिनि हिते, असांजा सीनियर ॼाणनि था, तव्हां ॼाणो था। ईमानदारी जी ॻाल्हि आहे त असुलु कमु कोन थो थिए। मां कहिड़ा नाला खणां, मां घणनि खे सुञाणा, घणा घरनि ताईं महदूद थी विया आहिनि। इल्म जा अकाबर जेके आहिनि, इल्म सां भरिया पिया आहिनि। मां सुवालु कंदो आहियां, हीउ इल्मु तव्हांजो, हीअ ॾाहप तव्हांजी इहा कहिड़े कम जी जेके तव्हां ज़ाया करे छॾियो, सुभाणे तव्हां मरी वेंदो। छा इहो इल्मु, इहो अकुलु तव्हां क़बर में खणी वेंदो? ख़ुदा जे वास्ते इहो इल्मु, इहो अकुलु, इहो ॾाहप, इहो जेके तजुर्बा तव्हांजा आहिनि, इन खे पंहिंजे माण्हुनि ताईं मुंतक़िल कयो। पंहिंजे रसूल जे वास्ते मां तव्हांखे चवां थो, इहो इल्मु, इहा ॾाहप, इहो अकुलु जेके जेतिरो कुझु अचे थो पंहिंजे ॻोठाणनि ताईं, पंहिंजे माण्हुनि ताईं, पंहिंजे अॿोझनि ताईं, पंहिंजे माण्हुनि खे उन्हनि खे शौर ॾियो। मौलाना उबैदुल्ला सिंधी बि शौर जी ॻाल्हि करे थो, इल्म जी ॻाल्हि करे थो। या कीअं जॾहिं माण्हुनि खे इल्मु ऐं शौर ॾींदो त उहे माण्हू तव्हां सां गॾिजी बीहंदा, उहा ताक़त तव्हां वटि गॾिजी बीहंदी आहे। कीअं न त तव्हां वटि उहा ताक़त न रहंदी आहे। कीअं अॼु ॾिसूं पिया हींअर जेका आलमी सूरत हाल आहे, जेका जंग हले पई ईरान, इसराइल ऐं अमेरिका जी, नेतन याहू जूं जेके बदमाशूं आहिनि या ट्रंप जूं जेके बदमाशूं आहिनि, सॼी दुनिया उन खां वाक़ुफ़ु थी आहे। ऐं हींअर हिक ॿिए खे पधर पिया था आणनि, अमेरिकन हींअर हिक ॿिए खे जूता पिया था आणनि। ऐं इन खां तव्हां सभु वाक़ुफ़ु आहियो त इन्हनि माण्हुनि सॼी दुनिया खे ग़ुलाम करे रखियो आहे। ऐं असां सिंधी बि ग़ुलाम आहियूं। ऐं सिंधियुनि खे ॿुधायो, सिंधियुनि खे सम्झायो, असां ग़ुलाम आहियूं। असां सियासी, समाजी, मुआशी तरह ते कमज़ोर आहियूं, तबाह आहियूं। घणा फैक्टर सां जेकॾहिं हींअर हुन ते ॻाल्हायूं त टाइम लॻी वेंदो या कीअं, उनखे ॿुधायो। ऐं सिंध असांजो वतन आहे, सिंध जा असां मालिक आहियूं। सिंध 5000 साल मोहन जे दड़े जी तारीख़ रखंदड़ आहे ऐं असां सिंध जा मोहज़िब माण्हू आहियूं ऐं मोहज़िब थी ॾेखारियो। मोहज़िब थी ॾेखारियो ऐं दुनिया मञे असां अमन पसंदि माण्हू आहियूं ऐं असां जंग ऐं असां बदमनी कॾहिं बि कोन था चयूं या कीअं। पर हीअ जेका सूरत हाल आहे, ज़रूरु उन में चवंदा आहिनि त विढ़नि सां लताड़जनि ॿूटा। असां लताड़जूं पिया, सिंधी लताड़जूं पिया। असां ते सिंध ते बि जेको आहे वॾो असरु आहे। हाणे दुनिया में तेल जो मसइलो, अचूं था थोरो आलमी सूरत हाल ते मुख़्तसिर। तेल जो मसइलो थियो आहे, अञा ॻाल्हि ॿोल थी आहे। ऐं ईरान त चए थो बाबा मां ग़रीब मुल्कनि जो तेल जेको आहे बंदि न कंदुसि, मां अहिड़ो ॾोह न कंदुसि जो ग़रीब माण्हू महांगाई पैदा थिए ऐं जेको उहे माण्हू जेके आहिनि वधीक गुरबत ऐं जहालत में जकड़जी वञनि, गुरबत में या कीअं। ऐं नवाज़ शरीफ़, शहबाज़ शरीफ़
कंध हेठि करे अखियूं लुड़क लाड़े ऐं उन ते सयूं करे ऐं बेहयाई जो जेको आहे उहो मुज़ाहिरो करे थो। त असां मजबूर अरे ख़ुदा जा बंदा, दुनिया में किथे बि 20% तेल महांगो कोन थियो आहे, किथे 2% थियो आहे, किथे 1% थियो आहे, किथे 3%, किथे त थियो ई कोन्हे को। हिननि खे बहानो मिलियो कोन्हे को ऐं जेको आहे तेल जी क़ीमत जेको आहे 50 खां 60% जेको आहे उन वधा छॾी आहे। इन जा असर जेके आहिनि उहे मैशियत ते पवंदा, इन जा असर जेके समाज ते पवंदा, इन सां गुरबत वधंदी ऐं गुरबत ऐं जहालत अहिड़ियूं ख़तरनाक शयूं आहिनि जेके समाज खे जेको आहे तबाही तरफ़ वठी वेंदियूं आहिनि। एनर्जेटिक लेखक मोहतरम सत्तार सरोही साहब खे दावत ॾींदसि त पाण अचनि तव्हां सभिनीनि जी भरपूर ताड़ियुनि में। ऐं जॾहिं असां मौलाना उबैदुल्लाह सिंधीअ जी ॻाल्हि था कयूं त असांखे ज़हन में अंग्रेज़ साम्राज्य जे ख़िलाफ़ु वेड़ ऐं तहरीकूं ऐं जुस्तजू ज़हन ते अचे थी पई। पर हाणे छा साम्राज्य ख़तमु थी वियो आहे? साम्राज्य सॼी दुनिया में हिन वक़्तु मुख़्तलिफ़ शकिलुनि में मौजूदु आहे। जॾहिं नंढे खंड में अचूं था उते साम्राज्य जूं केतिरियूं असांखे शकिलूं नज़र अचनि थियूं। हिते जॾहिं मुल्क में अचूं था त हिते असांखे साम्राज्य जूं मुख़्तलिफ़ शकिलूं नज़र अचनि थियूं। वरी सिंध में अचूं था त असांखे किथे न किथे मुख़्तलिफ़ शकिलुनि में साम्राज्य असांखे नज़र अचे थो। यानी ज़रूरत अॼु बि इन ई साॻी स्ट्रगल जी आहे। पर बदकिस्मती इहा आहे त जेके रियल हीरोज़ आहिनि, इंसानियत जा जेके रियल ख़िदमतगार आहिनि, रियल हीरोज़ आहिनि, जिन जो रियल पैगाम आहे, अमली जदोजहद आहे, उन्हनि माण्हुनि जी जदोजहद खे, उन्हनि माण्हुनि जे प्रोफाइल खे, उन्हनि माण्हुनि जी स्ट्रगल खे आम माण्हू खां बिल्कुलु परे रखियो वियो आहे। आम माण्हू खां परे रखियो वियो आहे, जंहिंजो नुक़सानु अॼु बि पूरी दुनिया भोॻे थी पई। हिते जेकॾहिं असां पंहिंजे हालतुनि खे ॾिसूं, किथे आहे मखदूम बिलावल जो फ़िक्र? हिकिड़े कुंड में किथे दफ़नायो वियो आहे, कुंड में पियो आहे। मखदूम बिलावल जी दरगाह ते मुश्किल सां के 2-4 माण्हू वेंदा हूंदा। मुश्किल सां असांजे नए नस्ल खे मखदूम बिलावल जे उन वेड़ वारे फ़िक्र जो को अदराक आहे, का सुञाणप आहे? किथे आहे सूफ़ी शाह इनायत जो फ़िक्र? ऐं किथे आहे मौलाना उबैदुल्लाह सिंधीअ जो फ़िक्र? अमली तौर ते असांखे ॾुकर थो नज़र अचे। लतीफ़ साईं चयो त कारे ककर हेठि मुंहुं झेड़ींदे छॾिया, कारा कुंद हथनि में अड़ल वछेरा हेठि थी तनीसी ॾेठि मोटण जिनी महीणो। ही उहे माण्हू आहिनि जिन मोटण खे महीणो सम्झो हुयो। ही उहे माण्हू आहिनि जिन पूरी इंसानियत खे पैगाम ॾिनो हो। ही उहे माण्हू हुआ जिन न सिर्फ़ु अंग्रेज़ साम्राज्य ख़िलाफ़ु जदोजहद कई, पर हुननि साॻे ई वक़्तु जेको मज़हबी जेको इंतिहा पसंदी हुई उन्हनि खे बि शिकस्त ॾिनी। हुननि ओवरऑल इंसानियत जो दर्स ॾिनो। अॼु असांखे ॾिसो त मुख़्तलिफ़ मज़हबनि जे नालनि ते, मुख़्तलिफ़ तअसुबनि जे नालनि ते, फ़िरक़नि जे नालनि ते, बिरादरियुनि जे नालनि ते वेड़ायो पियो वञे। वेड़ाए असांजी ताक़त खे डिवाइड कयो थो वञे। छा असांखे मौलाना उबैदुल्लाह सिंधी जे फ़िक्र खे नए सिरे रिवाइव करण जी ज़रूरत कोन्हे? यकीनन आहे। नए नस्ल ताईं मौलाना उबैदुल्लाह सिंधीअ जे तहरीरुनि खे, उन जे फ़िक्र खे, उन जी अप्रोच खे खणी अचण जी ज़रूरत आहे। हिननि अमली तौर ते ॿुधायो त असीं इनकलाबी आहियूं। कंहिं ड्राइंग रूम में वेही, कंहिं गॾिजाणीअ में वेही हिननि पंहिंजो पाण खे इनकलाबियत या मज़ाहमत जे नरगिसत जो शिकार न बणायो, पर हिननि अमली तौर ते जलावतनियूं अख़्तियार कयूं, अमली तौर ते भोगनाऊं अख़्तियार कयूं, ऐं अमली तौर ते हिननि साबित कयो त ही को सवलो कमु न आहे। असांखे बतौर सिंधी क़ौम जॾहिं असां ॻाल्हि था कयूं, मां मुख़्तसर ॻाल्हाईंदुसि, असांखे नारनि जी नरगिसत मां ॿाहिरि निकिरणो पवंदो। अमली तौर ते असांखे इन्हनि माण्हुनि जे फ़िक्र खां रहनुमाई हासिलु करणी पवंदी। मखदूम बिलावल जे फ़िक्र खां रहनुमाई हासिलु करणी पवंदी। शाह इनायत शहीद जे फ़िक्र खां रहनुमाई हासिलु करणी पवंदी। रियल सेंस में असांखे सियासत करणी पवंदी। बदकिस्मती इहा आहे त असांजी सियासत ते रॉन्ग नंबर्स जो कब्ज़ो आहे। जीअं मज़हब ते रॉन्ग नंबर्स जो कब्ज़ो आहे, ईअं ई सियासत ते रॉन्ग नंबर्स जो कब्ज़ो आहे, जंहिंजे करे आम माण्हू सियासत खां वज़न कयो वियो आहे। आम माण्हू खे ॿुधायो वियो आहे त सियासत का ख़राबु शइ आहे, जॾहिं त सियासत ई रहनुमा आहे मज़ाहमतुनि जी, फ़िक्रनि जी। सियासत खां तव्हां हिकिड़े लम्हे लाइ बि कटिजी नथा सघो। तव्हांजो बौची खानो बि सियासत आहे, तव्हांजो हिते बीहण बि सियासत आहे, तव्हांजो हिते वेहण बि सियासत आहे। थिए ईअं थो त असांजो आम माण्हू सियासत खां वज़न थिए थो, नतीजे में सियासी अमल खां कटिजे थो, ऐं पोइ जेके माण्हू सियासी अमल में अचनि था उहे सभु रॉन्ग नंबर्स आहिनि। ऐं पोइ ईअं रॉन्ग नंबर्स जो गलबो असांजे मथां आहे ऐं असां पीड़िजूं था पिया।
सो मां दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि त बराए महिरबानी सियासत खां एलर्जिक न थियो, सियासत खां नफ़रत न कयो, हक़ीक़ी माना में सियासत कयो ऐं रियल हीरोज़ खे अॻियां खणी अचो, रियल हीरोज़ जी ॻाल्हि कयो ऐं इंशाअल्लाह ताला ही कारो ककर हेठि जेका दुनिया तव्हांखे नज़र अचे थी इहा इन सियासत जे नतीजे में ई ऐं अमल जे नतीजे में ई असां हिन कारो ककर हटाए सघूं था। शर्त इहो आहे त असांखे मोटणु मेणो लॻणु घुरिजे। कंप्रोमाइज़ सियासत करण जो दौरु न आहे, हाणे तव्हांखे अमली तौर ते सियासत करणी पवंदी ऐं अहिड़नि फ़िक्री रहनुमाउनि खां रहनुमाई वठणी पवंदी। मां सम्झंदो आहियां त मौलाना उबैदुल्लाह सिंधी न सिर्फ़ु पूरे आलम जो पर सिंध जो बि मोहसिन आहे, जंहिं सिंधियत जो प्रचार कयो, जंहिं सिंध वतन सां प्यार ऐं मोहबत जो प्रचार कयो। ऐं जेकॾहिं मां सम्झां थो त जेकॾहिं मौलाना उबैदुल्लाह सिंधी ऐं शहीद अलबख्श सुमरे जहिड़नि माण्हुनि जी ॻाल्हि उन दौर में ॿुधी वञी आहे त अॼु सिंध जूं हालतूं कुझु अञा ॿियूं हुजनि हा। सो ॻाल्हाइण लाइ घणियूं ॻाल्हियूं आहिनि, ॻाल्हाए बि सघिजे थो, पर मां सम्झंदो आहियां त हीअ जेके अकाबर आहिनि इन्हनि खे ई असां ॿुधूं त वधीक बहितर आहे। तव्हांजी वॾी महिरबानी। जो क़ौम जीआरे सो जीअंदो रहंदो, जो आम उजारे सो जीअंदो रहंदो। मूंखे तारीख़ ऐं तक़दीर ॾिनी पक, जो सिंध सवारे सो जीअंदो रहंदो। सिंध सागर पार्टी जे डिप्टी सेक्रेटरी साईं हुसैन सारंग खे चवंदासीं त स्टेज ते अचनि ऐं दावत ख़िताब कनि। काफ़ी साईं जी बायोग्राफी ते साईं नूर ऐं कुझु दोस्तनि असां कंपेयर दोस्तनि बि ॻाल्हायो आहे। मां कोशिशि कंदुसि जेका ॻाल्हि न थी आहे उबैदुल्लाह सिंधी हवाले सां उहा कजे ऐं थोरो घणो सिंध सागर पार्टी जे हवाले सां अञा थोरो मौजूदो सूरत हाल में छा करणु घुरिजे। अहम सुवाल असांजे अॼु शहज़ादी रखियो ॿधी जो ऐं ताज जो, उन जे हवाले सां बि थोरी ॻाल्हि मां रखंदुसि। बुनियादी तौर ते उबैदुल्लाह सिंधी जीअं इमाम इनकलाब लिखियलु आहे ईअं इनकलाबी अॻुवाणो, उहो एशिया जो इनकलाबी अॻुवाणो। उन दौर में उन एशियाटिक फेडरेशन जो तस्वुरु ॾिनो आहे। सुरोजा पार्टीअ जो जेको मंशूर 1924 में 15 सेप्टेम्बर 1924 में इस्तांबुल मां ज़फ़र हसन ऐबक जेको सेक्रेटरी उन सां गॾिजी करे जेको जारी कयो ऐं उन दौर जा तमामु वॾा अंग्रेज़ एक्सपर्ट ऑर्गेनाइज़र जेके ऑर्गेनाइज़ेशन जा प्लानिंग जा माहिर आहे उहो अचरज में पइजी आहे ऐं उहो हैरान थी आहे त उन चयो त बरे सगीर में अहिड़ा माण्हू आहिनि जेको एॾो वॾो खाको ठाहे था सघनि। उन खाके में छा हुयो, 10 क़ौमी रियासतूं हुयूं, ॿोली जे बुनियादनि ते क़ौमी रियासतूं, उन में सिंध जेका रियासत मुल्क हुई, वधीक ॿियनि जा नाला कोन था खणूं, ऐं उन में क़ौमुनि जे बुनियादनि ते ऐं अॻिते हली जेको मौलाना उबैदुल्लाह सिंधी सिंध सागर पार्टी ते जो फ़िक्री चयो त सिंध हिकु मुस्तक़िल मुल्क आहे, उनखे सूबो चवणु सिंध ऐं सिंधियुनि जी तौहीन आहे। सिंध में असां कंहिं बि क़िस्म जो मज़हबी सुवाल पैदा थियणु न ॾींदासीं। हाणे इहो हुनजो फ़िक्री या सिंध जे हवाले सां मुख़्तसर ॻाल्हि त सरोजा पार्टी 15 सेप्टेम्बर 1924 में उन मंशूर जारी कयो, जंहिंजो 100 साला जश्न असां खाना बदोश में जेको आहे 2024 में कयोसीं ऐं ॾाढो ज़बरदस्त रहियो। त उन में जेके अहम नुक़्ता आहिनि उन दौर में त हू नुमाइंदगी कीअं हूंदी, हू जेकी जमहूरियत आहे रवायती इन जी ॻाल्हि नथो करे, हू थो चवे त तबिके जे बुनियाद ते या डिपार्टमेंट या हिकिड़ो शोबे जे बुनियाद ते उनखे नुमाइंदगी ॾियो, मुतनासिब चइजे, नुमाइंदगी खे रियल जमहूरियत चइजे, कुझु बि लफ़्ज़ ॾिसजनि। त उन में इहो आहे त जेकॾहिं हारी 70 सैकड़ो त 100 मां 70 उन जा नुमाइंदा कानून सां असेंबली में हुजणु घुरिजनि। ईअं पुरतनि जा हुजनि, ईअं डॉक्टरनि जा उस्तादनि जा, माना शोबे वार माना हुनजी जेका नुमाइंदगी आहे ईअं वन मैन वोट ऐं जेको इलीट चइजे या मथे तबिके जी जेकी जमहूरियत आहे रवायती जमहूरियत आहे इन जो उहो ख़िलाफ़ु हुयो। ख़ैर उनखां पोइ 10 मौलाना जेको शहीद अलबख्श सुमरे जो ज़िक्र थियो उहो ज़ामिन पियो। हकीम फ़तेह मोहम्मद सेवाणी जो उन में वॾो रोल थिए थो। शहीद अलबख्श सुमरे जी हुकूमत आहे उनखे ज़ामिन ॾेई करे जॾहिं सिंध में घुरायो थो वञे 10 दिसंबर 1939 ईस्वीअ ते उन सिंध सागर पार्टी जेको जमुना नर्मदा सिंध सागर पार्टी नाले हुई ऐं जेको सरोजा पार्टी हुई उहा उन इंडियन नेशनल कांग्रेस जे अंदरि हिकिड़ी पार्टी ठही। ऐं ॿी इहा ॻाल्हि त हुन जॾहिं 1915 में वियो आहे काबुल में 7 साल रहियो आहे, उते आज़ाद हिंद गवर्नमेंट ठही जंहिंमें प्रताप राय सिख हुयो जेको हिकिड़ी सुञाणप जे हिसाब सां उहो उनजो सदर थो थिए। मौलाना बरकतुल्लाह भोपाली जो वज़ीर आज़म थो थिए ऐं मौलाना उबैदुल्लाह सिंधी जो जेको आहे होम मिनिस्टर ॾही मिनिस्टर जेको आहे उनजो थिए थो। ईअं आज़ादु जेको हिंदुस्तान खां ॿाहिरि पहिरीं इंडियन नेशनल कांग्रेस जो जेको बुनियादु पवे थो उनजो मौलाना उबैदुल्लाह सिंधी हू मज़हब जे बुनियाद ते सियासत जो मुखालिफ़ हो।
हाणे मुख़्तसिर तारफ़ इहो त हू ॿी क़ौमी नज़रिये जो मुखालिफ़ हुयो ऐं हिकु क़ौमी नज़रियो जेको कांग्रेस जो हुयो, ॿी क़ौमी नज़रियो जेको मुस्लिम लीग जो, ॿिन्हिनि जो मुखालिफ़ हो। हू क़ौमी बुनियाद जदीद क़ौमी बुनियादनि ते जंहिंजी शुरूआति यूरोप में थी ऐं पोइ उहो 7 साल काबिल में रहियो। उते छा थियो हिकिड़ो हिसो आहे, पढ़नि था दोस्त, ख़ूब ख़बरूं चारूं आहिनि। अफ़गाननि जे लाइ आज़ादी लाइ तमामु घणो कोशिशि कई ऐं उन खां पोइ वरी रूस थो वञे ऐं जेको आहे उते मास्को में 7 महीना रहे थो। उन दौर जी हुकूमतुनि सां जूं ॻाल्हियूं थियनि थियूं। ईअं वरी पोइ इटली ऐं जा स्विट्ज़रलैंड खां थींदो वरी जेको आहे तुर्की अचे थो, तुर्की में 2 साल रहे थो, पोइ हिजाज़ में रहे थो, पोइ वापसि थो अचे। त हाणे मुख़्तसिर इहा सावन उमिरि असांखे मिली वेंदी, असां गूगल ते या चैट ते किथे चवंदासीं थी वेंदो। ॻाल्हि इहा त बुधला सिंधी जेको नज़रियो हुयो उहो ज़ाहिरी तौर ते उन अंदाज़ हिकिड़ो त इहो सियासी नज़रियो क़ौमुनि जे हिसाब सां उनजो मुआशी नज़रियो आहे जेको सोशलिज़म आहे। हिन वक़्तु बि जेको संसागर पार्टी आहे उनजो क़ौमी आज़ादी, इक़्तिसादी बराबरी या सोशलिज़म ऐं सेक्युलरिज़म ऐं इंटरनेशनलिज़म जेको आहे आलमी भाईचारो जेके चइजे खणी, उहो उन जा माना 4 नुक़्ता आहिनि। त संसागर पार्टी सिंध जे अंदरि सियासी इतिहादनि में माज़ी में बि रही आहे। हिन वक़्तु बि उन कोशिशि आहे त थोरो घणो असां कोशिशूं कयूं आहिनि, कमु कयूं था, दोस्तनि ॻाल्हियूं हलनि थियूं पियूं त हिकिड़ो मुस्तक़िल बुनियादनि ते इतिहाद ठहे जेको लीडरनि जो इतिहाद न हुजे। मुंहिंजो जेको जाइज़ो आहे त सिंध जे अंदरि जेके इतिहाद थिया आहिनि लीडरनि जा थिया आहिनि, कुझु इतिहादनि खां सवाइ उहे लीडर ताईं रहिया आहिनि ऐं लीडर वरी पाण में कुझु बि मसइला थियनि था उहे इतिहाद टुटी था वञनि। ऐं हेठी सतह ताईं ज़रूरत इन शइ जी आहे त हेठी सतह ताईं यूसी सतह ताईं जेके आहिनि असांजा इतिहादी शकिल जुड़े मुख़्तलिफ़ पार्टियुनि जे अकेले सिर ते शायदि सिंध जे अंदरि का पार्टी कोन्हे जेका सिंध जी क़ौमी पार्टी जे क़ौमी मसइलनि खे इन अंदाज़ सां उजागर करे सघे। उन करे संसागर पार्टी सेक्युलर जमायत आहे, उहा मज़हबी बिदलाइफ सिंधी चयो त असां उन हवाले सां को बि मज़हबी सुवाल पैदा न थिए, मज़हबी खे इनफ़रादी मामिलो सम्झे थी ऐं सियासत में उन जी मुदाख़लत न हुजणु घुरिजे। बुनियादी तौर ते सेक्युलरिज़म जी वस्फ़ जेकी जनरली इहा ई कई थी वञे। बहरहाल हिकु भेरो तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी, हीअ सिलसिला हीअ जदोजहद हीअ जाखोड़ जारी रहंदी। असांजो संसागर लायर्स फोरम बि आहे, संसागर सोफेडेशन बि आहे, माना कुझु इदारती शयूं कोशिशि कयूं था त उनखे सिंध खे तमामु हिकिड़ी मज़बूत सगारी तनज़ीमकारी जी ज़रूरत आहे। हर को पंहिंजी तनज़ीम खे मज़बूत करे, तनज़ीमी करे। बाक़ी जेकी एजिटेशन आहे, असांजा जेके मसइला आहिनि उन ते जदोजहद आहे, उहो प्रोग्राम वारो जेको इतिहाद हुजे, मुस्तक़िल बुनियादनि ते इतिहाद हुजे, सिंध जे माण्हुनि जो इतिहाद हुजे, सिर्फ़ु चंद पार्टी जे लीडरनि जो इतिहाद न हुजे ऐं उनखे पोइ मुख़्तलिफ़ तरीक़े सां इस्तेमालु करे या किथे बि रस्ते में उनखे छॾियो वञे, ईअं न थिए। इन जी सोच असां वटि बि आहे ऐं वेठल पार्टी जेके दोस्त आहिनि, अॻ में बि असां गॾु कयूं प्रोग्राम कयोसीं, 13 खनि पार्टी आहियूं, हिते बि आहिनि, कुझु दोस्त ॿियनि खे बि चयोसीं कि दोस्त न अची सघिया आहिनि ऐं अॻिते इहो सिलसिलो जारी रखंदासीं त सिंध जो माण्हू जो बुनियादी तौर ते इतिहाद थिए, सिंध जी जमायतुनि जो इतिहाद थिए, उहो हेठी सतह ते थिए, हक़ीक़ी इतिहाद थिए, क़ौमी ऐं तबक़ाती सोच सां थिए। सिर्फ़ु जेको आहे धारियो त धारियो आहे, पर पक सुञाता पंहिंजा की धारनि सां गॾु धारे में थिए वाट ॾिसाऊं वेरनि खे वेही वांगिड़नि जे वाड़े में। त जेके धरती जा गद्दार आहिनि उन्हनि जी बि निशानदेही ज़रूरी आहे। उन करे क़ौमी तबक़ाती जदोजहद संसाकारी पार्टी उन में जेको आहे वैसा रखे थी, उन लाइ जदोजहद करे थी। उन हवाले सां जेके दोस्त मुख़्तलिफ़ पार्टियुनि में शामिल आहिनि उहे उते सरगर्म थियनि, जेके वेठल दोस्तनि मां अक्सर शायदि कंहिं पार्टी सां न हुजनि उन्हनि खे मां नंढो कारकुन हुजण जे नाते दावत ॾींदुसि त अचो त गॾिजी करे संसागर पार्टी में शामिलु थियो या कंहिं न कंहिं सियासी जंहिंखे बि तव्हां बहितर सम्झंदा सियासी जमातुनि सां गॾु जुड़ो, उन्हनि में शामिलु थियो त सियासत ई सभु कुझु आहे, सियासत ई तब्दीली आणींदी, उन सां ई सभु कुझु थींदो। कामरेड साईं अयूब जोणे जेके दावत ख़िताब ॾींदुसि, स्टेज ते अचनि ऐं तव्हां दोस्तनि खे हिकु इनकलाबी गीत ॿुधायो। काल बे कुड़मिन खे कुटराई, काल बे कुड़मिन खे कुटराई, कोन आई को कहका वॾेरा, तूं कीअं मुंहिंजो भाउ वॾेरा, तूं कीअं मुंहिंजो भाउ। सिंधड़ीअ खे तो सम्झो न आहे, सिंधड़ीअ खे तो सम्झो न आहे, कॾहिं बि जी जल मां वॾेरा, तूं कीअं मुंहिंजो भाउ वॾेरा, तूं कीअं मुंहिंजो भाउ। सच चवण ते कोन कंदो आहे,
सच चवण ते कोन कंदो आहे राशिद को बीरिया वॾेरा तूं कीअं मुंहिंजो भाउ वॾेरा तूं कीअं मुंहिंजो भाउ सिंधड़ीअ खे तो सम्झो नाहे सिंधड़ीअ खे तो सम्झो नाहे कॾहिं बि जी जल मां वॾेरा तूं कीअं मुंहिंजो भाउ वॾेरा तूं कीअं मुंहिंजो भाउ सिंध सागर पार्टी के मरकज़ी सेक्रेटरी जनरल मोहतरम अब्दुल जब्बार मंगलियो साहब के तव्हां सभिनीनि जी ताड़ीन में नंढे खंड जे एक वॾे मुफ़क्किर ऐं इनकलाबी अॻवान इमाम इनकलाब उबिल्ला सिंधीअ जी 154 सालगिरह जे मौक़े ते गॾु थिया आहियूं। सो असांजो अॼु हिते गॾु थियण जो सिंधी साहब खे असां खां विछड़े 82 वरिया गुज़री चुका आहिनि, पर उन जे बावजूदि असांजो गॾु थियणु हुनखे यादि करणु इहो इन ॻाल्हि जो सबूत आहे त पंहिंजे वतन ऐं मज़लूम इंसानियत जे आज़ादीअ जी ॻाल्हि करण वारा माण्हू मरंदा न आहिनि, पर उहो तारीख़ जे अखियुनि जा तारा थी वेंदा आहिनि। जेसीं ताईं इंसानी तारीख़ हलंदी आहे उहा तारीख़ जा हुक्मरान बणिजी हमेशह लाइ जीअंदा रहंदा आहिनि। सिंधी साहब जी शख़्सियत ते दोस्त तमामु तफ़सील सां ॻाल्हाए विया आहिनि। मां मुख़्तसर जेको आहे उन जी शख़्सियत जे कुझु पासनि ते रोशनी विझंदुसि। मां सम्झां थो त जेकॾहिं सिंधी साहब जे शख़्सियत खे हिकु जुमिले में समोइजे त उन लाइ मां ईअं चई सघां थो त उहो नंढे खंड जे तारीख़ जो यगानो इनक़लाबी किरदारु हू पंहिंजी सियासत में बि यगानू हो पंहिंजी मज़हबियत में बि यगानू हो त हू पंहिंजी जदोजहद में बि यगानू हो। हुन जे जाखोड़ जो इहो मिसाल आहे जो पाण 24 साल जलावतनी काटियाऊं, हिंदुस्तान खां ॿाहिरि निकिरी अफ़गानिस्तान, रूस, तुर्की, मके जा अड़ांगा पंध कया हुन ऐं हिंदुस्तान जे आज़ादीअ लाइ अंग्रेज़ मुखालिफ़ मुल्कनि खां जंहिंमें तुर्की, जर्मनी, रूस अची पिया वञनि, उन्हनि खां बैन अल-अक़वामी मदद जूं कोशिशूं हुन कयूं। पोइ कुझु शयुनि जा उनखे नतीजा मिलिया, कुझु जा नतीजा न मिलिया, पर हुन जी ज़ाती ज़िंदगीअ जी हैसियत इहा हुई जो हुन वटि पंहिंजे रहण लाइ को मख़सूस घर कोन हो, हुन वटि माल मिल्कियत कोन हो। 24 साल जलावतनी काटण खां पोइ बि दुनिया जो हेॾो वॾो अज़ीम माण्हू, हुन जी ज़ाती हैसियत इहा आई जो दिल्लीअ में कॾहिं कॾहिं ईअं थींदो हो जो 5-5 मेल हुनखे किरायो न हुजण जे करे पंधु जेको आहे करिणो पवंदो हो। ऐं इन एॾी वॾी जाखोड़ जे बावजूदि हुन चयो त असांजी कहाणी ग़लतियुनि ऐं नाकामियुनि जे मंता सां भरियलु आहे, पर उन में हिकिड़ी बहितरीनु ॻाल्हि आहे त मायूसीअ जो को गुमान बि न आहे। जेतिरे क़दुरु सियासत जी ॻाल्हि आहे, नंढे खंड जे सियासत में तमामु वॾा माण्हू आहे। गांधी बि हुयो,
मौलाना आज़ाद हुयो, नेहरू हुयो, या मुस्लिम लीग वारे पासे जिन्ना जहिड़ा माण्हू बि हुआ, पर मां ज़िम्मेवारीअ सां चवां थो त इन्हनि सभिनी में मौलाना सिंधीअ जहिड़ो को दूरंदेज़ सियासतदान कोन। जो नंढे खंड जी सियासत ॿिनि नारनि जे वर चढ़ियल हुई। कांग्रेस चए पई त हिंदुस्तान में सिर्फ़ु हिकु क़ौम थी रहे, मुस्लिम लीग चयो त मज़हब जे बुनियाद ते हे ॿिनि क़ौमुनि जो खितो आहे। मौलाना सिंधी वाहिद सियासी मुफ़क्किर हो जंहिं चयो त हिंदुस्तान न हिकु क़ौम जो मुल्क आहे, न मज़हब जे बुनियाद ते ॿिनि क़ौमुनि जो खितो आहे। हिंदुस्तान यूरोप जीअं घण क़ौमी खंड आहे ऐं हिते जंहिं बि क़ौम वटि पंहिंजी ॿोली आहे ऐं सकाफ़त आहे उनजी धरती वतन आहे ऐं उहा अलॻि क़ौम आहे ऐं अहिड़ियूं 10 क़ौमूं रहनि थियूं हिन नंढे खंड में ऐं उन क़ौम खे आज़ादु रहण जो हक़ आहे। जो चवंदो त नंढे खंड जे क़ौमुनि जे सुवाल ते मूंखे हुसैन मदनीअ सां बि इख़्तिलाफ़ु आहे, अबुल कलाम आज़ाद सां बि इख़्तिलाफ़ु आहे, त गांधीअ सां बि इख़्तिलाफ़ु आहे। ऐं हिकु माशी मुफ़क्किर जे हैसियत में बि हू हितां जे सोशलिस्टनि खां यगानू हो। मिसाल तौर ते हिते आम तौर ते चयो वेंदो आहे त बाबा मौलाना सिंधी जेको कम्यूनिस्ट हो उन ते कम्यूनिज़म जो असरु हो। सिंधी साहब चयो त असां पंहिंजे मुल्क जे अंदरि पोरेतनि जो राज चाहियूं था, इक़्तिसादी बराबरी चाहियूं था, पर अहिड़ो को बि निज़ाम क़बूल नथा कयूं जंहिंमें निजी मिल्कियत जो महदूद तसवुर न हुजे या जंहिंमें मज़हब लाइ गुंजाइश न हुजे। ऐं ॿी ॻाल्हि इहा त हुन वटि क़ौमी सुवाल जेको आहे उहो तबक़ाती सुवाल खां पहिरियां हो। पाण पंहिंजे डायरीअ में लिखियो अथई त जॾहिं मुंहिंजो समरकंद बुखारा वञणु थियो त मां उन्हनि जी हालत ते ॾिसी ऐं रोई ॾिनो त जेकॾहिं हे रुगो पैसा गॾु करण जे बजाए पंहिंजे नौजवाननि खे तालीम ॾियनि हा, पंहिंजे धरतीअ जी मालिकी कनि हा, त हिकिड़ी ग़ुलामीअ मां निकिरी पंहिंजे अमीरनि जी ग़ुलामीअ मां निकिरी ऐं ॿी ग़ुलामीअ में न पवंदा। उहा ॿी ग़ुलामी कंहिंजी? रूसी कम्यूनिस्टनि जी। ऐं हो चवनि पिया त हिननि जो हक़ु इहो आहे आज़ादु तुर्किस्तान आहे। ऐं जेतिरे क़दुरु मज़हबियत जी ॻाल्हि आहे त मां सम्झां थो त नंढे खंड में वॾा वॾा आलिम थी गुज़रिया आहिनि, पर हुन जहिड़ो ज़रूरतमंद आलिम मूंखे कोन थो सुझे। जो जॾहिं जलावतनी ख़तमु करे मोटी आयो त चई त हे जेको लिबास मज़हब जे नाले ते पाए वेठा हो हिनखे फिटी कयो, कोट पतलूनूं पायो, दुनिया घणी अॻिते हली वई आहे। ऐं हुन इहो बि चयो त हितां जे क़ौमुनि जो जेको इतिहाद आहे उहो मज़हब खां वधीक अहम आहे। जो हुन महाभारत सरूराजा पार्टीअ जे मंशूर में इहा ॻाल्हि लिखी त जिते गॾियल आबादी आहे उते गऊं खे ज़बह न कयो वञे, भली इस्लाम में हुनजो ज़बह जाइज़ आहे। ऐं ईअं न आहे त को रुगो ॻाल्हि पियो करे, पर उहो अमली तौर ते बि रवादारीअ जो मुजस्सम हो। जो हुनजी माउ आख़िरी वक़्त ताईं साणसि गॾु रही
पर इहा वॾी ॻाल्हि आहे त हिकिड़े घर में रहण जे बावजूदि उहो हेॾो वॾो आलिम हो, हुनजी माउ पंहिंजो मज़हब न मटायो, उहो पंहिंजे सिख मज़हब ते क़ाइमु हुई ऐं उबैदुल्लाह सिंधीअ जो एतिराम ऐं रवादारी एतिरी हुई जो जॾहिं बि हुनजी दिलि चवंदी हुई इबादत करण ते पंहिंजे माउ खे कुल्हनि ते खणी ऐं भरवारे ॻोठ जे गुरुद्वारे ताईं छॾणु वेंदो। इहा उबैदुल्लाह सिंधीअ जी रवादारी हुई। ऐं जेतिरे क़दुरु सिंध जी ॻाल्हि आहे, मां सम्झां थो सिंध जे बारे में सिंधी साहब जो नज़रियो सभ खां अलॻि थलॻो, जो हुन जॾहिं मुस्लिम लीग ऐं कांग्रेस जे विच में कंहिं समझोते जी ॻाल्हि न ॾिठी, विरहाङे जा आसार महसूसु कया, सिंध सागर नेशनल बोर्ड ठाहे हुन सिंध जे सियासतदाननि ताईं हली वियो त अचो त नंढे खंडे खे छॾे हाणे सिंध जे आज़ादी जी ॻाल्हि कयूं ऐं अंग्रेज़ खां घुर कयूं, जेका 1843 वारी असांजी जेका पोज़ीशन आहे उन जी ॻाल्हि कयूं। अचो त गॾिजी जेको आहे हिन राय ते जेको आहे मुतफ़िक़ थियूं। तोड़े जो हुनखे उमिरि मोहलत न ॾिनी ऐं इन सिलसिले में हू हैदर मंज़िल ते साईं जीएम साहिब सां मिलणु पियो। ऐं हुन जा सिंध जे बारे में हिकिड़ा तारीख़ी लफ़्ज़ आहिनि जेके 17 अप्रैल 1944 में पके किले हैदराबाद हिन ई शहर में हुन तकीर करे ऐं चयो त असां सिंध अंदरि मुस्तक़िल तौरु सिंधियुनि जी हुकूमत चाहियूं था, इन ॻाल्हि ते को बि मज़हबी सुवाल पैदा थियणु न ॾींदासीं ऐं असां सिंध जे सरज़मीन खे हिकु मुस्तक़िल मुल्क मञूं था ऐं हिन बरे अज़म जे कंहिं फेडरेशन में जेकॾहिं शरीक बि थियासीं त हिकु मुल्क जे हैसियत में शरीक थींदासीं। सो हींअर अॼु नंढो खंडु या हीअ दुनिया किथे आहे, मां सम्झां थो त उबैदुल्लाह सिंधीअ में जेको जबर जेका ग़ुलामी जारी हुई दुनिया जे अंदरि मौजूदा दौर में, उहा साॻी ग़ुलामी जबर दुनिया में बि जारी आहे, सिंध जे मथां बि जारी आहे। ऐं मुक़दस नारनि जे आड़ में मिसाल तौरु मां सम्झां थो हिकु सियासत जे शागिर्द जे हैसियत में त इंसानी तारीख़ जे लखे सालनि जे इर्तिकाई सफ़र में जेकॾहिं तारीख़ जो इंसानियत लाइ को अज़ीम तोहफ़ो आहे त उहा माण्हूअ जी आज़ादी आहे। माण्हूअ जी आज़ादी कल्ह बि खसी वई हुई ऐं अॼु बि उन ते हमला जारी आहिनि। ऐं मां थोरो इज़ाफ़ो कंदुसि पंहिंजी ॻाल्हि में, जीअं साईं आमतौर ते चयो वेंदो आहे त अधु सच जेको आहे कूड़ खां बि ख़राबु आहे। ईरान ते अमेरिका जो हमिलो हुजे या दुनिया जे ॿियनि मुल्कनि जे अंदरि अमेरिका जी मुदाख़िलत हुजे, उहा नाजाइज़ आहे, नामुनासिब अमल आहे। असां आज़ादी पसंद आहियूं, असां मज़लूम क़ौम आहियूं, असां दुनिया जे कंहिं बि मज़लूम क़ौम जे मथां कंहिं ॾाढे जे जबर जा हामी न आहियूं, पर उन सां गॾु इहो बि यादि रखणु घुरिजे त दुनिया जे अंदरि साम्राज्य रुगो अमेरिका कोन्हे को, जबर मज़हब जे नाले ते बि थिए थो त जबर सोशलिज़म जे नाले ते बि थिए थो। यूक्रेन ते रूस जी जेका वालारा या उन्हनि सां छेड़छाड़, इहो बि असां उनखे जबर था सम्झूं। जेकॾहिं ताइवान सां चीन जे वालार ऐं जबर आहे त उहो बि मुज़मत लाइक़ु अमल आहे। ईअं न आहे त रुगो जेको आहे अमेरिका करे त जेको आहे उहो नाजाइज़ आहे, ॿियनि खे इजाज़त आहे, ईअं न आहे। ऐं सिंध जी जेका सूरत हाल आहे
त एतिरे क़दुरु जो मां चवां त ईरान में मज़हब जे नाले ते जेका मुलायत उते जबुर करे वेठी आहे, जो सहाफ़ीअ खे ॻाल्हाइण जी इजाज़त न आहे, दानेश्वर खे ॻाल्हाइण जी इजाज़त न आहे, सियासी मुखालिफ़नि सां गोलीअ जी ॿोलीअ में ॻाल्हायो थो वञे, का औरत हिजाब न पाइण जी ॻाल्हि थी करे उन्हनि खे बि गोलियूं हणी मारायो वियो आहे। इहो बि जबुर आहे ऐं इहा बि जिहालत आहे, इहो बि इनक़िलाब कोन्हे को। आज़ादी पसंदि माण्हूअ जे हर क़िस्म जी आज़ादी घुरंदो आहे, उनजे शख़्सी आज़ादीअ जो बि मुआफ़िज़ हूंदो आहे त उनजे क़ौमी आज़ादीअ जो बि मुआफ़िज़ हूंदो आहे। इन करे आज़ादीअ जो जेको मुखालिफ़ आहे असां उनखे चङो नथा सम्झूं, उहो कहिड़े बि नारे में लिकल हुजे, मज़हब जे नारे में हुजे या सोशलिज़म जे नारे में हुजे या आलमी चङो मुड़सी ऐं अमुन जे नारे में हुजे। ऐं जेतिरे क़दुरु सिंध जी ॻाल्हि आहे त असां ख़ुदि गुज़िरियल 78 सालनि खां मज़हब ऐं जमहूरियत जे नाले ते साम्राज्य जो शिकार आहियूं। न असांजी क़ौमी सुञाणप सलामत आहे, न सिंध जे वसीलनि ते असांजी मालिकी सलामत आहे। सॼी सिंध धारियुनि जे वालार हेठि आयल आहे ऐं इहो वालार वारो जेको सिलसिलो आहे उहो वधंदो पियो वञे। ऐं मां सम्झां थो त शहरकारी ऐं कारपोरेट फार्मिंग जेका आहे इहा बहानो आहे सिंध खे नंढे खंड जो फ़लस्तीन ठाहिण जो। इन करे सिंध जा जेके बि वतन दोस्त माण्हू आहिनि, कहिड़े बि मकतब फ़िकिर जा हुजनि, उन्हनि ते क़ौमी जेका ज़िमेवारी आहे, पहिरीं जेका ज़िमेवारी आहे त पंहिंजे क़ौमी वजूद जे बचाव लाइ मुतहिद थियनि। हीअ दुनिया साबित करे छॾियो आहे, ईरान खे जेकॾहिं पंहिंजा मुस्लमान अकेलो करे वेठा आहिनि या पाकिस्तान मुस्लिम अक्सरियती मुल्क आहे पंहिंजे ई हम मज़हब अफ़गानिस्तान सां जेकॾहिं विड़े थो, इहे शयूं साबित करे छॾियूं त मज़हब जे बुनियाद ते मसइला हल कोन थींदा, मुल्कनि जा तज़ाद जेके आहिनि उहे क़ौमी बुनियाद ते हल थींदा। ऐं सिंध जो जेको वॾे में वॾो मसइलो आहे उहो क़ौमी ग़ुलामीअ जो आहे ऐं धारियुनि जे वालार जो आहे। सो असां क़ौमी ग़ुलामीअ ख़िलाफ़ सिंध जे आज़ादीअ जी चिटी ॻाल्हि कयूं था, सिंध सागर पार्टी ऐं सिंधी माण्हुनि जे शख़्सी आज़ादीअ जी बि ॻाल्हि कयूं था। उबिल सिंधीअ जो फ़िकिर इहो आहे, असां सिंध में कंहिं बि क़िस्म जी मज़हबी ऐं सियासी इंतिहा पसंदीअ जा क़ाइल न आहियूं। ऐं उन लाइ हिकु ॻाल्हि हिते ॻाल्हि थी आहे त जेके वतन दोस्त धुरियूं उहे गॾिजनि। असां सम्झूं था त सिंध अंदरि जेके बि पार्टियूं सिंध खे वतन सम्झनि थियूं, सिंधियुनि खे क़ौम सम्झनि थियूं, असां क़ौमी वजूद जे बका जे सुवाल ते उन्हनि जे इतिहाद में गॾु वेहंदासीं। कंहिं बि मज़हबी धुर ऐं कंहिं बि वतन फ़रोश माण्हूअ पाकिस्तानी रियासत जे सहूलियतकार सां, धारियुनि जे सहूलियतकार सां गॾु न वेहंदासीं। ऐं ॿी ॻाल्हि त मौलाना सिंधीअ जे किरदार ऐं जदोजहद खे साम्हूं रखी मां सिर्फ़ु हिकिड़ी वेनती कंदुसि हितां जे पढ़ियल लिखियल माण्हुनि खे त महिरबानी कयो, क़ौमी सिंध जे आज़ादीअ खे पंहिंजे इज्तिमाही मसइलनि खे सिर्फ़ु सियासी कारकुननि जो ज़िम्मो न बणायो, उन्हनि जे आसिरे ते न छॾियो, पंहिंजे वतन जी पंहिंजे इज्तिमाही हक़नि जी मालिकी कयो ऐं जेको घर जी चुल्ह आहे उन खां अॻिते वधी सिंध लाइ अहिड़ो सोचो, अहिड़ो लोचो जो तव्हांजे सिंध में तव्हांजे अखियुनि में जेको आहे रोशन सिंध जो तस्वुरु झरके पियो। तव्हांजा जेके क़दम हुजनि उहे आज़ादीअ ॾे वधंदड़ हुजनि, तव्हांजे आॾो को बि ख़ौफ़ ऐं का बि जेका लालच आहे उहो रुकावट न बणिजे। तव्हांजे ज़िंदगीअ जो अज़ीम मक़सदु जेको आहे पंहिंजे वतन जी आज़ादी हुजे ऐं हिकु आज़ादु सिंधी क़ौम ऐं आज़ादु सिंध मुल्क जे हैसियत में दुनिया में नाइंसाफ़ियुनि ऐं जंगियुनि जे ख़ात्मे ऐं आलमी अमुन जो मक़सदु हुजे। तव्हां समूरनि दोस्तनि जी महिरबानी। मां पोरेत मज़ामत जे दोस्त कामरेड निसार लिगारी खे दावत ख़िताब ॾींदुसि त पाण स्टेज ते अचनि। सिंध सागर पार्टी जो जनरल सेक्रेटरी साहब तफ़सीली पंहिंजो नुक़्ते नज़र ऐं पार्टी जो नुक़्ते नज़र रखियो, जंहिं ते केतिरनि ई मामलनि ते इतफ़ाक़ आहे ऐं बाक़ी इख़्तिलाफ़ी नुक़्ता
अॻिते निबेरबा। मौलाना साहब जी सालगिरह जे मौक़े ते आउं सभिनी दोस्तनि खे संदसि हिते हिन दुनिया में अचण जे हवाले सां मुबारकबाद पेश थो कयां। साईं मौलाना साहब जी शख़्सियत जा ॿ टे पहलू त एॾा वॾा आहिनि जो वाकई जेको आहे हिकिड़ी दूरंदेशी ऐं तारीख़ी इदराक नज़र अचे थो। मिसाल तौर ते जॾहिं हू हिंदुस्तान जे विरहाङे जी ॻाल्हि हली पए त हुनजो नुक़्ते नज़र बिल्कुलु हिकिड़ो नओं हुयो, अलॻि हुयो। ऐं ख़ुदि जेको हिते इहा तनक़ीद बि आहे ऐं जेको आहे छाकाणि जो 1924-25 में जे कामिल लेनिन जी मौजूदगी में ई दुनिया जी सॼी कम्युनिस्ट तहरीक जी जे अॻियां इहो क़ौमी आज़ादियुनि जो सुवाल अची चुको ऐं क़ौमी आज़ादी जे मामले ते ख़ुदि यूरोप में जेका मामिलो हुयो उन में थर्ड इंटरनेशनल हिकिड़ी वाज़ह गाइडलाइन ठाही हुई त दुनिया जे क़ौमनि जी तशरीह कहिड़ी हूंदी, क़ौम छाखे चइबो। कामिल स्टालिन उहो ड्राफ्ट जमो करायो हो जंहिंजा इहे साईं GM साहिब जा जेके 5-4 नुक़्ता आहिनि त क़ौमनि खे हिकिड़ी जाग्राफ़ी हूंदी आहे, क़ौमनि खे हिकिड़ी ख़ासि तारीख़ हूंदी आहे, क़ौमनि जा सियासी मुआशी इक़्तिसादी सक़ाफ़ती मुफ़ाद हूंदा आहिनि ऐं क़ौमनि हर क़ौम खे आज़ादु रहण जो हक़ु आहे। ईअं ई इहा ॻाल्हि इन खां पोइ हिंदुस्तान में ज़ाहिर आहे त इम्पीरियलिस्ट पावर या बरतानवी साम्राज्य हिते उनजो सिज लहण वारो हुयो। उहो सम्झी चुको हो त हिंदुस्तान ख़ासि तौर ते अक्टूबर इनक़लाब जी कामयाबी खां पोइ इहो दुनिया जे सभिनी तहरीकनि में ऐं ख़ासि तौर क़ौमी आज़ादी जे तहरीकनि में इहो वलवलो, इहा सुजागी, इहो तहरुक मची चुको हुयो त क़ौमूं हाणे कंहिं ग़ुलामी जे गिरदाब में रहण वारियूं न आहिनि। क़ौमूं आज़ादी तरफ़ वेंदियूं ऐं ब्रिटिशर्स जेको आहे उहो सेकेंड प्लान, पंहिंजो जेको पहिरियों प्लान उन्हनि जो इहो हो त हिंदुस्तान खे ग़ुलामी रखिजे ऐं ॿियो जेको प्लान हुयो उहो इहो हुयो त हिते अहिड़ी तक़सीम करे छॾिजे जो ईंदड़ वक़्त में उन जो फ़ाइदो हासिलु करे सघिजे। ऐं अॼु बि तक़रीबन 70-80 साल पिया थियनि त उहो ही जेकॾहिं मिसाल तौर ते असां जो हिंदुस्तान जी जमहूरियत ऐं उन जे क़ौमनि ऐं उन्हनि जे मामलनि लाइ उन्हनि जो अलॻि रवैयो आहे। उन्हनि जी पार्लियामेंट ऐं असांजी पार्लियामेंट में वॾो फ़र्क़ु आहे, पर बतौर क़ौमनि जे ॾांहुं नज़रियो उहो तक़रीबन साॻियो ई आहे जहिड़ो पाकिस्तान जो आहे। क़ौमनि खे हू तस्लीम त कनि था, पर उन्हनि जी ख़ुदिमुख़्तियारी ऐं आज़ादी जे मामले ते उन्हनि अञा ताईं को फ़ैसिलो कोन करे सघिया। ऐं साॻी रीति ही त जेका रियासत आहे उहा त बिल्कुलु ई जेको आहे सो क़ौमनि जे इनकार ते ठहियलु आहे। त उहो जेको विरहाङे जो जेको प्लान हुयो मौलाना उबैदुल्ला सिंधी, ऐं वापसि उन तरफ़ वञा त हिकिड़ो पासो इहो हो त उन खे ही जेके दूरंदेश माण्हू हुयो इहो सम्झी चुको हुयो ऐं उनजो सम्झो पिए त इहा जेका आज़ादी जे नाले में इहो जेको ॿ क़ौमी नज़रियो हुजे या हिकु क़ौमी नज़रियो इहो ख़तरनाक आहे ऐं इहो नंढे खंड खे ईंदड़ 100-200 साल पोइते करे छॾींदो। उहो संदसि तजज़ियो, संदसि तारीख़ी इहो जेको इदराक उहो सच साबित थियो ऐं हक़ीक़त साबित थियो। नंबर 2 त साम्राज्यत जी जेका ग़ुलामी आहे उहा इन सां गॾोगॾु जेका साम्राज्य जी ग़ुलामी आहे उहा ख़ुदि हिकिड़ो नओं मामिलो हूंदी। उहो ख़ुदि सॼे समाजनि जी इर्तिका, उन्हनि जी ओसर, उन्हनि जी जेका ईंदड़ वक़्त में जेको उन्हनि जी फॉरेन पॉलिसी छा हूंदी, उहे साम्राजी या जेके ज़ुल्म कंदड़ जेके क़ुवतूं आहिनि, इम्पीरियलिस्ट पावर, उन्हनि ॾांहुं कहिड़ो उन्हनि जो रवैयो हूंदो। उहो बि इहे सम्झो त नंढे खंड जो जेको ख़ासि तौर ते हिंदुस्तान जो कंहिं हद ताईं नेहरू ताईं त ग़ैर जानिबदार मुल्कनि जो हिंदुस्तान सरबराह रहियो, पर उहो साॻी उन जेको रियासत जे जेको मामले में जेको मज़हब जो अणसिधो इस्तेमालु बि थी वियो। इवन कांग्रेस बि विरहाङे खे तस्लीम करे छॾियो न। इट मीन्स त उन्हनि बि ॿ क़ौमी नज़रिए खे तस्लीम करे छॾियो ऐं उनजो नतीजो इहो आहे त अॼु हिंदुस्तान
खे जंहिंखे असीं सेक्युलर डेमोक्रेट ऐं जेको सो हिकिड़ो बहितर समाज सम्झंदा आहियूं ऐं हिन वक़्तु सम्झंदा रहिया आहियूं, उन मुल्क जी रियासत बि अॼु पंहिंजनि मुफ़ादनि इलाक़ाई या साम्राजी मुफ़ादनि जे पस मंज़र में अमेरिका सां गॾु बीठी आहे। इस्लामी मुल्क नाम निहाद उहे त सम्झ में अचनि था, उहे नाम निहाद इस्लामी मुल्क त क़ाइम ई बरतानवी ऐं उनजो जेको उनजे जेके एजेंटनि जा क़ाइमु कयल आहिनि रियासतूं इहे सभु, पर हिंदुस्तान जेका आज़ादी हासिलु कई या जेको नीम जमहूरियत तरफ़ या जेको आज़ादी जे कंहिं मरहले तरफ़ वियो, उते बि उनजी क़ौमनि जे मामले ते नाकामी या जेको रियासती तौर ते जेका उनजी फॉरेन पॉलिसी उहा नाकाम नज़र थी अचे। अॼु जेकॾहिं मिसाल तौर ते हिंदुस्तान में बि तमामु वॾो गोड़ आहे, जेकॾहिं हिते जमहूरियत हुजे हा त हिते बि तमामु वॾो गोड़ हुजे हा, त असां कंहिं बि रीत अॻु बि असां जॾहिं सोवियत यूनियन अफ़गानिस्तान खे अमेरिका जी यलगार खां बचाइण आयो हुयो त उते असां इस्लाम जा ठेकेदार बणिजी उते वञी असां हिकिड़ी मशीनरी फ़ौज तौरु किरदारु अदा कयो। हाणे वरी पीस ऑफ बोर्ड पियो ठहे त न पार्लियामेंट खे वरितो वियो आहे एतमाद में, न ई जेको आहे सो हिते जे क़ौमनि खे त अॻु में उहो जेको आहे सो मञण लाइ तयारु कोन्हनि। कंहिं बि रीत असां इन सॼे मांडाण में वरी हिकिड़ी नई जंग वरी हिकिड़े नए इंतशार में यानी अफ़गानिस्तान सां बि जंग ऐं फ़लस्तीन जे मामले ते थोरे अरबनि जे पंहिंजे तकरारनि जे मामले ते अमरीकी मुदाख़लत ते असां अमेरिका जा इतादी आहियूं ऐं बोर्ड ऑफ पीस जा मेंबर आहियूं ऐं ईंदड़ वक़्त में शायदि असां जंग में हलिया वञूं, शायदि न पर यकीनी आहे त असांजे ख़िते खे तव्हां सोचो त इन सॼे विरहाङे ऐं उनखां पोइ जेके रियासती पॉलिसियूं हुयूं या हीअ जेको ईंदड़ वक़्तु हले पियो जंहिंमें असां लाज़मी न आहे त को हिन जंग खां बची वञूं, इन जा असर जी हिते दोस्त ॻाल्हि करे विया अॻे त जेको पेट्रोल जो महांगो थियण, हीअ जेको टैक्स लॻाईंदा, हीअ जेको जंग जे नाले में वरी असांजा वसीला फुरींदा, वरी असांजो इस्तेसाल कंदा या जेका जमहूरियत या हीअ जेको कुझु थोरी घणी आज़ादी आहे उहा बि खसे छॾींदा। त इहे हिकिड़ा वॾा जेके आहिनि मामला असांजे अॻियां मौजूदु आहिनि। ऐं सम्झां थो त इहे सभिनी जी जेकॾहिं इहा जेका अॼु जेका थी रहिया आहिनि इहे सभु शयूं या उन्हनि जा कुझु झलकियूं इहो मौलाना साहब जे नज़र में हुयूं ऐं उहो ई उन जे करे उन जी शख़्सियत ऐं सम्झां थो तमामु वॾी आहे। उन ते दोस्त काफ़ी ॻाल्हाए विया आहिनि त इहो पासो जेको आहे ऐं सम्झां थो त उन जी तइलीमात जो ख़ासि तौर ते हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि न थी त जॾहिं मौलाना साहब आज़ाद हिंद जेका हुकूमत हुई उन जा फॉरेन मिनिस्टर बि हुया ऐं इंटीरियर मिनिस्टर बि हुया, त उन दौरान बि उन्हनि इहा ई साॻी पॉलिसी इहा रखी हुई त बाबा क़ौमनि खे आज़ादी हुजे। ऐं इहो सुवालु जेको आहे अॼु हिन ख़िते में इहा दोस्तनि सुठी ॻाल्हि कई त असांखे वॾे में वॾो ऐं आख़िरी इहा ॻाल्हि चवंदुसि त पंहिंजो वतन, पंहिंजी धरती, पंहिंजो सॼो जेको कल्चर उहो बचाइण जो सुवालु आहे। असां 47 में हिकिड़े दोखे में आयासीं, हाणे वरी उन मां निकिरी कोन सघिया आहियूं त अञा वरी दुनिया जूं हालतूं मटिजी वियूं आहिनि। त वॾो सुवालु असांजे अॻियां हिन वक़्तु जेकॾहिं माना बिल्कुलु करंटली चइजे त असांजे क़ौमी इतिहाद जो आहे, असांजी ॿधी जो आहे, असांजो शयुनि ॾांहुं ॾिसण जो अंदाज़ कहिड़ो आहे, इहो मामिलो तइ कंदो ईंदड़ वक़्त खे। तव्हां सभिनी जी महिरबानी। पाण रिसर्च स्कॉलर प्रोफेसर मोहतरम अमीर चांडियो साहब के त पाण अचनि ऐं उन्हनि जेको किरदारु अदा कयो, उन्हनि जेका लाइफ ॾिनी, उन मां कुझु हासिलु कयो। उन्हनि जूं ग़लतियूं, उन्हनि जा बहितर कमु, उन्हनि खे मद्देनज़र रखी पंहिंजा रस्ता ठाहियूं। मेन मक़सदु इहो हूंदो आहे। लेक्चर त वॾो हुयो पर टाइम खे नज़र में रखंदे मां कोशिशि कयां थो ॾाढो उनखे घटायो। ऐं हिकिड़ी ॻाल्हि आहे, मां अॼु चवंदुमि त जॾहिं बि जंहिं ते असां ॻाल्हाईंदा आहियूं उन जे सिर्फ़ु तारुफ़ी या जेके बहितर शयूं हूंदियूं आहिनि उन्हनि ते टेका टिप्पणी कंदा आहियूं, उन्हनि खे साराईंदा आहियूं। मां सम्झां थो इहा हिकिड़ी खोट आहे, छो त एज़ ए रिसर्चर
जिते असांखे खाल खोट नज़र अचे उनखे बि नज़र रखणु घुरिजे जे अॻिते असां उन्हनि कोताहियुनि कमज़ोरनि खां बची सघूं। मां हिते ॿ शयूं जेके असांजे लाइ फ़ाइदेमंद थी सघनि थियूं उन्हनि खे घणी तौर ते अॻियां रखंदुसि। पहिरीं साईं जो नालो आहे उबैदुल्ला सिंधी, पोइ नालनि ते वञूं था, दोस्त ज़िक्र करे विया। सिंध हिन वक़्तु जी पोज़ीशन में आहे, जेका सिंध जी डेमोग्राफी आहे, उन वाले सां मां चवंदुमि त तमामु घणा माण्हू जेकॾहिं डेटा कलेक्ट कजे त सॼी सिंध में 30 खां 32% माण्हू ॿाहिरां आयल आहिनि। मां चवंदुमि उन्हनि सभिनी खे उबैदुल्ला सिंधी जे किरदारु, उन्हनि जी तारीफ़ ऐं उन्हनि जी सॼी शख़्सियत खां सिखणु घुरिजे। पंजाबी घराणे जो हिते आयो ऐं तमामु घटि टाइम रहियो, सवेरे ई चवंदो 24 साल तो जलावतन रहियो। उहो ख़ुदि डिस्कस आहे त हुनजी जलावतनी हितां जी धरती खे फ़ाइदो ॾिनो या न ॾिनो, उहो ख़ुदि रिसर्च जे लाइ तमामु अहम टॉपिक आहे। छो त इहो असांखे ॾिसणु घुरिजे त जेके सियासतदान, जेके मोहक़क़, जेके ॾाहा, जेके अदीब हिते रही जदोजहद कनि था, उहे वधीक कारमंद आहे या मुल्क खां जलावतन थी ॿाहिरि थी जेका जदोजहद कनि था उहा फ़ाइदेमंद आहे। इहो ख़ुदि रिसर्च जो टॉपिक आहे, न सिर्फ़ु कल्ह हुयो पर इहो अॼु बि आहे। इन ते बि गौर करणु घुरिजे त जलावतनी सां वधीक हासिलु करे सघिजे थो या धरती ते रही पेर खोड़े जदोजहद करण सां। इहो ख़ुदि मुंहिंजे सियासतदाननि लाइ आहे, उहे ख़ुदि इन ते सोच कनि। ॿी अहम शइ जेका मां इन सां कनि थियूं त असां वटि नो डाउट असांजा वॾा बि कॾहिं आया हूंदा पर उन धरती सां जुड़ी विया, सिंधी थी विया। उन खां पोइ जेके तारीख़ जे जबर में माण्हू आया, तारीख़ जो मां उनखे जबर चवंदुमि त जेको हिंदुस्तान टुटो, माण्हू जेके हेॾे माइग्रेट करे आया, हितां हलिया विया, जेके हलिया विया उन्हनि ते कोन था ॻाल्हायूं। जेके हिते आया आहिनि उन्हनि खे उबैदुल्ला सिंधी खां सिखणु घुरिजे। उहे इंडिया मां आया आहिनि, उहे यूपी मां आया आहिनि, उहे सीपी मां आया आहिनि, पंजाब मां आया आहिनि या कंहिं ॿिए इलाइक़े मां आया आहिनि। उहे उबैदुल्ला खां सिंधी खां सिखनि त उहो सिंध में रहियो ऐं पाण खे सिंधी सॾाईंदो रहो और सिंध जा हिते रहंदो रहो। तव्हां बि सोचो, तव्हां बि उबैदुल्ला सिंधी थी सघो था। अॼु तव्हां अॼु जीअं उबैदुल्ला सिंधी जे असां हिते वाखाण कयूं था, सुभाणे जी सिंध बि तव्हां जेकर अॼु रोल कंदव, सिंधी थी किरदारु कंदव, सुभाणे सिंध ईअं तव्हांखे यादि कंदी। काफ़िर न थियो, काफ़िर न थियो ऐं पाण खे सिंध धरती सां लाॻापियल सम्झो ऐं सिंधी थी करे सिंध वतन जी जदोजहद में, सिंध वतन जे आजपे लाइ, सिंधी माण्हुनि जे आजपे लाइ जदोजहद कयो। सिंध तव्हांखे क़बूल कयो आहे ऐं जेकॾहिं तव्हां सिंध खे क़बूल न कंदव पोइ तारीख़ वरी तव्हांखे अलाए काॾे लोड़े छॾींदी। सो मुंहिंजो पहिरियों इहो जेके बि हिते माण्हू आया आहिनि उहे उबैदुल्ला सिंधी खे पढ़नि ऐं उन ते अॻिते वधनि। ऐं पंहिंजनि दोस्तनि खे बि चवंदुमि उन्हनि ॾांहुं बि रविया तव्हां ईअं रखियो जीअं हितां जो अलाह बख़्श सुमरे रखियो, साईं GM सद रखियो या ॿियनि माण्हुनि जेको सो राशिदी रखियो या मौलाना रखियो, उबैदुल्ला सिंधी ना असांखे बि उन्हनि ॾांहुं अहिड़ो रवैयो रखणु घुरिजे त ॿिन्ही ते इहा ज़िमेवारी थिए थी। ॿी शइ जेका मां रखंदुमि, आलिम दानश्वर अदीब चिड़ी न वञनि, उन्हनि खे बि उबैदुल्ला सिंधी जे ज़िंदगी मां सिखणु घुरिजे। वॾा अदीब, ॾाहा, मोहक़क़, आलिम, रिसर्चर, प्रोफेसर, डॉक्टर, उहे अमली तौर ते ॾाढो परे आहिनि। सिंध जा वॾा अदीब आहिनि, मूंखे उन लाइ एतिराम आहे, इज़त आहे, तमामु घणी इज़त कंदो आहे। उहे किताब लिखनि था, 30-40 किताब आहिनि। अरे बाबा उबैदुल्ला सिंधी खां सिखो, उहो बि आलिम हुयो। तव्हां अमली जदोजहद खां परे आहियो। जेसीं ताईं तव्हां अमली जदोजहद न कंदो, हिन मुल्क जो, हिन क़ौम जो, हिन वतन जो, हिन धरती जो आजपो कोन थींदो। तंहिंजे करे ॿी जेका मूंखे अहम शइ आहे उहे मां पहिरीं हुननि खे चई जेके ॿाहिरां आया, ॿी पंहिंजे अदीबनि खे, ॾाहनि खे, उलमान खे, मुफ़क्किरनि खे, उन्हनि लाइ आहे त तव्हां बि उबैदुल्ला सिंधी खां सिखो त न सिर्फ़ु हू लिखंदड़ हुयो, न सिर्फ़ु आलिम हुयो, न सिर्फ़ु ॾाहो हुयो, पर उहो अमली ऐं प्रैक्टिकल पॉलिटिकल वर्कर हुयो। पॉलिटिकल वर्कर थी कयो। जेसीं तव्हां सियासत में न ईंदो, जेसीं ताईं सियासी वर्कर न थींदो, सियासी लीडर न थींदो, सियासत में न ईंदो, सियासी पार्टी ऑर्गेनाइज़ न कंदो, तब्दीली कोन ईंदी।
केॾा बि तव्हां फोरम ठाहियो, केॾियूं बि अदबी तंज़ीमी ठाहियो, जेसिताईं मज़बूत सियासी पार्टी नथी ठहे सिंध आजी कोन थींदी, सिंधी माण्हुनि लाइ ख़ुशहाली कोन थींदी, हिते को बि इनकलाब कोन ईंदो, का बि तब्दीली कोन ईंदी। केॾा बि मज़मून लिखूं, केॾा बि किताब लिखूं, केॾी बि शाइरी कयूं, स्टेज ते कलाकनि कलाक बीहूं, कंहिं बि कम जा कोन्हनि जेसिताईं तव्हां प्रैक्टिकली तौर ते सियासी वर्कर थी सियासत में पेर नथा पायो। त असां जे अदीब खे, असांजे ॾाहे खे इहा ॻाल्हि सम्झणी पवंदी ऐं उन सां लाॻापियल ॻाल्हि। मौलाना जहिड़ो वॾो माण्हू, मौलाना जहिड़ो वॾो माण्हू जॾहिं महमूद हसन हुनखे मोकिलियो त तूं अफ़गानिस्तान में वञ, उबैदुल्लाह सिंधी इख़्तिलाफ़ कयो त न बाबा मां ॿाहिरि न वेंदुसि, मां हिते जदोजहद कंदुसि। पर पार्टी ऐं तंज़ीम जो फ़ैसिलो हुयो, उनखे वञिणो पियो ऐं उते वियो ऐं उते आज़ाद हिंद या जलावतन हिंद जी हुकूमत ठाहियूं। त टी इहा शइ आहे, केॾा बि ॾाहा हुजो, केॾा बि अदीब हुजो, केॾा बि अकल वारा हुजो, जेकॾहिं तव्हां तंज़ीम में न आहियो त तव्हांजी जदोजहद को बि फ़ाइदो कोन ॾींदी। उहा छुड़ागी वारी हूंदी, अनारकी वारी हूंदी, का रिज़ल्ट न ॾींदी। सॼो ॾींहुं पिया तव्हां पंधु कयो, सॼो ॾींहुं पिया तव्हां कलम हलायो, पर उहा आउटपुट न हूंदो। ऐं अॼु ताईं जेका असां वटि खोट आहे तंज़ीमी थियूं आहिनि, जदोजहद नो डाउट आउटपुट आहे, पर असांजे अदीबनि जो ॾाहनि जो जेसिताईं उहे हुया सियासत में, तारीख़ में वञो, मां नाला नथो खणां, उन्हनि जो रोल हुयो। जेके सियासत मां कटिजी विया, सियासत खां परे थी विया, उहे सिंध लाइ, हितां जे अवाम लाइ, हिन मुल्क लाइ कुझु कोन करे सघिया। त मां सम्झां थो त उबैदुल्लाह सिंधी जी जेका ज़िंदगी आहे उहा तमामु अहम आहे, उन मां असां सभिनी खे सिखणु घुरिजे, हुनजी प्रैक्टिकल लाइफ। बाक़ी जेके हुनजो फ़िक्र आहे उन सां इख़्तिलाफ़ थी सघनि था। मां कॾहिं टाइम मिलियो त उन ते बि कंदासीं त भाउ इस्लामी इनकलाब, पैन इस्लामिज़म, हिंदुस्तान जी जदोजहद, सिंध जी आज़ादी, साम्राज मुखालफ़ जदोजहद, इन्हनि सभिनी ते वॾी हिकिड़े डिस्कस ऐं मां चवंदुमि सागर पार्टी वारा रखनि, हर हिकु टॉपिक ते ॻाल्हाइजे। पैन इस्लामिज़म छा हो उनखे ॾिसो, वरी बाबा हिते अचो, बाबा मुसलमान जे लाइ वरी इस्लामिक इनकलाब जो तस्वर आहे। गॾियल हिंदुस्तान बि आहे, क़ौमी जदोजहद में बि गॾु आहियूं, पर इस्लामिक इनकलाब जो तस्वर बि आहे। त भाई इस्लाम खे आणींदासीं कंहिं नए अंदाज़ में, पर आहे इस्लामी इनकलाब। दुनिया जा मुसलमानों गॾु थियो, इहो पैन इस्लामिज़म, इहो बि उबैदुल्लाह सिंधी जो हुयो। त अहिड़ियूं खोड़ साणियूं मूं वटि रिटर्न आहे त पैन इस्लामिज़म ख़ुदि जो उबैदुल्लाह सिंधी जो आयो आहे। त अचो हुनजी जदोजहद आहे। हा, हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु आहे, सियासत जामिद न आहे, बीठल न आहे, हुन में तब्दीलियूं अचनि थियूं। त हर माण्हू जी जदोजहद में मुख़्तलिफ़ ॾाका अब अचनि था, उहो जुदा थियनि, पहिरियां कहिड़े ॾाके तो, आख़िरी कहिड़े ॾाके तो, उन्हनि ते बहस करे सघिजे थो। पर मजमूई तौर ते असां चवंदासीं उबैदुल्लाह सिंधी जी जेका जदोजहदी सिंध लाइ, ग़रीब माण्हुनि लाइ ऐं पुरतनि लाइ जदोजहदी, प्रैक्टिकल माण्हू हो, ईमानदार माण्हू हो, सचो माण्हू हो, जीते बि रहियो, हुन ईमानदारी सां जदोजहद कई। असांखे उनजे सियासत खे जेकर इख़्तिलाफ़ रखूं था, पर हुनजे अमली किरदार खे सलाम पेश कंदे चऊं था अहिड़ी जदोजहद घटि कजो। तव्हां महिरबानी, टाइम हुजे त करियो। असां थोराइता आहियूं। हीउ जेको प्रोग्राम असांजो हली रहियो आहे, वॉइस ऑफ सिंध लंडन वारे तरफ़ां, दोस्तनि जे तरफ़ां ही लाइव कवरेज असांखे मिली रही आहे। असां थोराइता आहियूं जिन पंहिंजो वक़्तु कढी असांखे कवरेज करे रहिया आहिनि। शहज़ादी भुरगड़ी जेका आहे सिंध ते हिकु गीत आहे, उहा झुंगारणु चाहे थी। सो अॼु शहज़ादी भुरगड़ी खे चवंदासीं त तव्हांजे साम्हूं पंहिंजो गीत पेश सजो ॾेह पंहिंजो सुखी थियो वांगर, ॾेह पंहिंजो सुखी थियो वांगर, सजो ॾेह पंहिंजो, तॾहिं हर शहर जूं गलियूं सभु कुमाणियूं, वतन लाइ पंहिंजे विढ़ो राजराणियूं, वतन लाइ पंहिंजे विधो राजराणियूं, उथो सिंधी भाइरो, उथो सिंधियाणियूं, ख़ुदा ॾे बि हथड़ा खणी सभु थकियासीं, ख़ुदा ॾे बि हथड़ा खणी सभु थकियासीं,
अलाए छो न दुआऊं असां जूं अघाणियूं, अलाए छो न दुआऊं असां जूं अघाणियूं, वतन लाइ पंहिंजे विड़ो राजराणियूं। नेशनल कांग्रेस जो चीफ ऑर्गेनाइज़र एडवोकेट मोहिब आज़ाद साहब खे दावत ॾींदासीं। तव्हां सभिनी दोस्तो, अया जे सिटनि सां जा ख़ुदा खां न थी जा न इम्कान में, सा ॻाल्हि अॼु इंसान में, मां ज़ंजीर पाए आज़ाद हाँ, ज़ुल्म सदाई आहे ज़िंदान में, राति नांगण पा राति जोगण पा, रख जटाऊं सदा उन जो ध्यान में, हू त मूंखे चिता ते वठी थे विया, मींहुं बरसी पियो शमशान में, ए बादलो कुझु त तरसी वञो, राति बरसी वञो हिन बयाबान में, ए अयाज़ इश्क तुंहिंजो आहे इंसान सां, हू चवनि था तूं नाहीं ईमान में। दोस्तो, साईं अज़ीज़ुल्लाह ॿोए सां तक़रीबन कचहरी थींदी हुई मौलाना उबैदुल्ला सिंधी जे हवाले सां। हुन हिकिड़े चकर ॿुधायो त जेका आज़ाद हिंदुस्तान जी फ़ौज जेका सुभाष चंद्र बोस जी अॻुवाणी में विड़ी रही हुई, त हिकिड़े चकर मौलाना आज़ाद ऐं मौलाना उबैदुल्ला सिंधी ॿई दहली जी मस्जिद में सलाह वेठा कनि त जीअं हुन जी चट्टागांग खे फ़ौज क्रॉस कंदी त हुनजो इस्तक़बाल कंदासीं। उन दौरान जेको जुमे जो ख़तीब हूंदो हो हिकिड़ो मुल्लो, उहो चई तो निमाज़ हिन सजदनि जे माना ही तरीक़नि सां सिरकंदो आयो, सिरकंदो अची ॿिन्हिनि जे विच में वेझो पहुतो। त इहा ॻाल्हि ॿुधई त मौलाना ऐं ॿई मौलाना जेके आहिनि ॻाल्हाइनि वेठा, सुभाष चंद्र बोस जेका हाणे चट्टागांग खे जेका फ़ौज पहुचण वारी आहे, तो डायरेक्ट उन अंग्रेज़ फ़ौज खे ॿुधाई, ऐं मौलाना आज़ाद गिरफ़्तार थी वियो, ऐं मौलाना हुनजी सुभाष चंद्र बोस जी जेका आहे उहो निशानदेही थी वेली। इन मां मालूम थियो त हू मौलाना उबैदुल्ला उहो उन ज़माने में जेका रेशमी रुमाल तहरीक जा ॿियूं तहरीकूं हुयूं, उन्हनि मां हिकिड़ो इंस्पायर जेका हू वेड़ जी बि हिकिड़ी हद ताईं उहा ॻाल्हि कंदड़ हुयो, पर जॾहिं त हुनजी वेझड़ाई जेका हुई उहा दोस्ताणे अंदाज़ में जेका हुई, हिकिड़ी मनसलक सां फ़िक्र सां रखंदा हुआ, उहो मौलाना आज़ाद जेको अदम तशद्दुद जो क़ाइल हो, कांग्रेस जो हुयो। उनखां अलावा मौलाना जॾहिं जलावतन हुयो तो कामिल लैनन दुनिया जो तमामु वॾो अज़ीम माण्हू हुयो, हुन सां मिलियो, हुते हुन समाज जेको ॾिठो उन खे हुन लागू करण जो हिते सोचो। हुन जो त इस्लाम त हिते आहे, मुल्ला त असां वटि आहिनि, पर इस्लाम जेको हिते आहे, मुल्हनि जो वॾो तइदाद हिते हुयो, पर हुते जेको समाज जी बराबरी हुई, इंसाफ़ हुयो, उन खां उहो इंस्पायर थियो। उनखां अलावा हू तुर्की ताईं मुख़्तलिफ़ वियो, जॻहियुनि ते वियो, त हुन जेका हुन आज़ाद हिंद हुकूमत ठाही हुई, त उनखे जेका आहे पज़ीराई मिले, ऐं अंग्रेज़ खां ही सिंध हिन खे हिंदुस्तान खे आजो करियूं। उनखां पोइ साईं जबार रखी वियो ॻाल्हि, त हू आज़ाद सिंध जो बि हिमायती थियो। उन ते काफ़ी दोस्तनि चयो त अज़ीज़ुल्लाह ॿोयो साहिबु चवंदो हुयो त जेको रहबर आहे उहो पहिरियों रहबर जेको आहे उहो साईं जेम्स सैद न, बल्कि उहो मौलाना उबैदुल्ला सिंधी आहे, छो जो पहिरीं आज़ादी जी ॻाल्हि उन कई हुई। उन ते साईं जेम्स सैद हिन खे अज़ीज़ुल्लाह ॿोए खे चवंदा घुरायो, त उनखे चई त बाबा तूं आज़ादी खे त मञो था, हुन चयो त हा, चई पोइ आऊं बि पाण जेको जेम्स सैद ऐं उबैदुल्ला सिंधी खे रहबर मञा थो, इन में को बि हर्ज न आहे। सो ही तमामु हिन खिते जो वॾो माण्हू हुयो, जिन ते तक़रीबन दोस्त ॻाल्हाए विया आहिनि, त हू हिकिड़े पंजाबी घराणे खां निकिरी सिख हुयो, जंहिंखां पोइ हू मदरसे उन मां देवबंद में पढ़ियो, ऐं हुते इस्लाम खां इंस्पायर थियो। पर उन ज़माने में जेको इस्लाम जो कॉन्सेप्ट हुयो, उन देवबंद जेको मदरसो हुयो, उहो उन ज़माने जी हिकिड़ी एजुकेशन जो ज़बरदस्त ज़रिया हुआ, ऐं वॾा इनकलाबी माण्हू पैदा थिया। अॼु वारा मुल्ला न आहिनि जिन जो किरदारु ऐं तव्हां त ॾिसो था जेको मदरसनि में आहे, उन्हनि जो हिकिड़ो इनकलाबी तइलीम जो सिरिश्तो हुयो, जंहिंमां काफ़ी सारा
उन ज़माने में मूंखे नालो विसरे थो, नवाज़ खान साईं वेठा आहिनि मंदूर वारा, उहे करेक्शन कराईंदा, जो जमीयत उलमा हिंद जो जेको सरबराह हुयो उन ज़माने में हुन गांधी जी जदोजहद जी सां गॾिजी उन जदोजहद खे सपोर्ट करण जो चयो त हिंदुस्तान जी आज़ादी लाइ हुन सां गॾु विढ़णो आहे असांखे। उन सां गॾोगॾु उन ज़माने में हिकिड़ो किताबु साईं अज़ीज़ुल्लाह बोयो ॿुधायो हो त मकाल में सदर आहिनि, त ॿ सदरनि जो जेका आहिनि पाण में बहस। उन ज़माने में अंग्रेज़ छा कयो, जमीयत उलमा हिंद जे साम्हूं या तहरीक तबलीग जेका जमायत उहा ठाही, जेका घर घर वञी जेका मस्जिद में अचो ऐं निमाज़ पढ़ण जी जेका दावत ॾियणु लॻा उन ज़माने में। ऐं उहे जेके हिंदुस्तान जी आज़ादी जा प्रचारक न हुआ, इहे सिर्फ़ु उन ई जेका फ़िक्र हो उन ज़माने जो जेको मदरसनि में पढ़ायो वेंदो हुयो, त उन खे काउंटर करण लाइ जेका आई जमायत जुड़ी। सो मौलाना आज़ाद जी तारीख़ ऐं तहरीरनि ऐं हुनजे फ़िक्र मां असांजा सीनियर वेठा आहिनि, टाइम काफ़ी थियो आहे, वधीक असां ऐं वक़्तु उन्हनि खे ॾियां थो। हींअर मां दावत ॾींदसि GSN क़ौमी पार्टी जे साईं नवाज़ ज़ौर साहब खे त पाण अचनि स्टेज ते। हू प्यार पतंगा खामी विया, हू प्यार पतंगा खामी विया ऐं ॾाढो दूर उॾामी विया, हू प्यार पतंगा खामी विया ऐं ॾाढो दूर उॾामी विया, पर तुंहिंजे मुंहिंजे ॾीए में हू पंहिंजी जोत जलाए विया। सिंध सागर पार्टी पारां मौलाना उबैदुल्ला सिंधी जी सालगिरह आहे। के वास्ता ऐं तहलकात सियासी नोयत जा थींदा आहिनि, पर के वास्ता ऐं तहलकात ऐं रिश्ता उन्हनि जूं नोयतूं हिक ई वक़्तु सियासी बि हूंदियूं आहिनि, फ़िक्री बि हूंदियूं आहिनि, महबत भरियूं बि हूंदियूं आहिनि। सो सिंध सागर पार्टी जे साथियुनि सां मुंहिंजो तल्लुक़ ईअं रहियो आहे। सो आम तौर ते उबैदुल्ला सिंधी जे बारे में असीं ॻाल्हाईंदा रहिया आहियूं, घणो ॻाल्हाईंदा रहिया आहियूं। ऐं सम्झां थो त मूं जेतिरो साईं GM सैयद ते ॻाल्हायो आहे, लॻभॻि उन जे अधु खां वधीक उबैदुल्ला सिंधी ते बि ॻाल्हायो आहे। उबैदुल्ला सिंधी ते ॻाल्हाइणु या GM सैयद ते ॻाल्हाइणु पंहिंजे वतन जी ॻाल्हि जो जेको सिलसिलो आहे उन खे नवाण बख़्शणु आहे, उन खे ॿीहर वरजाइणु आहे, उन खे ॿीहर नए अंदाज़ सां, जीअं उर्दू में चवंदा आहिनि, तजदीद अहद वफ़ा, वफ़ा जे वचन खे नओं करणु, आउं ईअं सम्झंदो आहियां। ऐं अॼु जॾहिं दुनिया हिकिड़े मख़सूस रुख में हली पई आहे, उन्हनि लम्हनि में, उन्हनि घड़ियुनि में, उन ई सूरत हाल में जेकॾहिं सिंधियुनि खे सभ खां वधीक कंहिं शख़्सियत खे यादि करण जी ज़रूरत आहे त उबैदुल्ला सिंधी आहे, अला बख़्श सुमरो आहे, GM सैयद आहे। इन जे करे जो उन्हनि खे यादि करण जी माना पंहिंजे वतन खे यादि करणु आहे। जेतोणीकि लॉर्ड हेशम चयो त क़ौमनि जी जोड़जक में मज़हब हिकिड़ो किरदारु अदा कंदो आहे, ऐं यकीनन मज़हबनि मुख़्तलिफ़ जायुनि ते मुख़्तलिफ़ अंदाज़ सां किरदारु अदा कया आहिनि, कॾहिं कॾहिं उन मज़हबनि जी जोड़जक में बि हिकिड़ो किरदारु अदा कयो आहे। मिसाल तौरु अरबन खे जदीद क़ौम बणाइण में जेकॾहिं कंहिं मज़हब जो किरदारु आहे त इस्लाम जो आहे। पर अॼु जॾहिं विचोभर जे अंदरि जंग आहे, तमामु ख़तरनाक क़िस्म जी जंग आहे, तॾहिं सऊदी जा हुक्मरान इहे नथा चवनि, जेतोणीकि हू हज खे बि चवनि था त हज इंडस्ट्री, हज सनाया, हज जी सनअत जो उन ई मां बि हू कमाइनि था, हज जी उमिरि मां बि ज़रे घटि पेट्रोल जेतिरो ई कमाइनि था। पर हू इहो नथा चवनि त असांजा मुक़दस मक़ामात ख़तरे में आहिनि, इस्लाम जी जंग। हू चवंदा जेकॾहिं असांजे वतन ते हमला बंदि न थिया त असीं जवाबी कार्रवाई करे सघूं था, मज़हब खे विच में नथा आणे। साॻी सूरत हाल ईरान सां आहे। ईरान जा हुक्मरान जेतोणीकि मुला आहिनि ऐं उन्हनि लगातार मुलायत खे फ़रोग़ ॾिनो आहे, पर जॾहिं अमरीका इसराइल सां जंग में वञनि था त ईअं नथा चवनि त असां इस्लाम खे बचाइण लाइ विढ़ंदासीं।
हू इहो बि नथा चवनि त असां इस्लाम जी सरबुलंदी जे लाइ मैदान में आहियूं। हू चवनि था, ईरानी चवनि था, ईरान जा हुक्मरान चवनि था, असीं 6000 साल पुराणी तारीख़ आहियूं, 6000 साल पुराणी तहज़ीब आहियूं। इस्लाम खे यादि ई नथा कनि, मुसलमानी खे यादि ई नथा कनि। 6000 साल पुराणी तहज़ीब आहियूं, पंहिंजी तहज़ीब जे दिफ़ा जे लाइ विढ़ंदासीं। जेतोणीकि ईरान, अमरीका, इसराइल जंग उन ते पाण नज़रियाती पहलू खां नथा ॻाल्हायूं। मफ़ादनि जी जंग आहे, मज़हबनि जी जंग न आहे। सिंधियुनि खे इन मामले में किथे बीहणु खपे, हिकिड़ो वॾो सुवालु आहे जो हिकिड़े पासे मुलायत आहे, ॿिए पासे साम्राज्यत आहे। पर मुलायत ऐं साम्राज्य जे विच ते पाण खे तय करिणो आहे त असांजो क़ौमी मफ़ाद किथां सर्व थींदो, किथे बीठो आहे, असां पाण किथे बीठा आहियूं। भई मुसलमान भाई पी खे, मुसलमान क़ौम खे अरबन ऐं ईरानियुनि गल्फ़ में, गल्फ़ जे नार में, ईरानी नार में ॿोड़े छॾियो आहे। जो ही जंग उनमें का बि थोरो मज़हब खे विच में नथी आणे, उहो पंहिंजनि क़ौमी सुञाणपनि ऐं पंहिंजे क़ौमी मफ़ादनि खे साम्हूं था रखनि। ऐं बरे सगीर जे अंदरि जी सवेरे जबार ॿुधायो पिए त 2 नज़रिया हुआ, गॾियल हिंदुस्तानी क़ौम, बिक़ौमी नज़रियो हिंदू ऐं मुसलमान क़ौम, ॿई नज़रिया ग़लति साबित थी विया। नज़रियो दुरुस्त रुगो उबैदुल्लाह सिंधी वठो त हिंदुस्तान यूरोप वांगुरु घण क़ौमी मुल्क न आहे, पर घण क़ौमी खितो आहे, मुल्क बि न आहे। तारीख़ में हिंदुस्तान मुल्क रहियो ई कोन्हे गॾियल। तारीख़ में असां कॾहिं पंजाबियुनि सां हिकिड़े मुल्क में गॾु रहिया ई कोन आहियूं। उनजे करे हुन चयो त हिंदुस्तान यूरोप वांगुरु घण क़ौमी खितो आहे। त गॾियल हिकु क़ौम वारो नज़रियो बि ग़लति साबित थियो। पाकिस्तानी क़ौम वारो नज़रियो जेको आहे, जीअं मुसलमान क़ौम गल्फ़ जे जेको सो नार में ॿुॾी वियो आहे नज़रियो, ईअं उहो ख़लीज बंगाल में ॿुॾी वियो 71 में। ऐं पंजाबी ऐं बलोच जे अंदाज़ सां हिक ॿिए जे साम्हूं बीठा आहिनि, त पाकिस्तानी क़ौम जो नज़रियो हिते बि पूरो आहे। नज़रिया ई ग़लति आहिनि। पाकिस्तान क़ौम आहे कोन। पाकिस्तान घण क़ौमी ममलकत आहे जंहिंमें 4 क़ौमूं रहनि थियूं, तारीख़ी क़ौम। सिंधी असीं अलॻि क़ौम आहियूं। असीं अफ़गान ऐं पाकिस्तान जंग में बि हिसेदार न आहियूं। जंहिं फ़ैसिले में असां शामिल न आहियूं, असां उनजो हिसो न आहियूं। पंजाबी जंग था कनि, कॾहिं ज़रबल उज़ब, ज़रबल गज़ब, अलाए कहिड़ा नाला, मज़हबी नाला खणी था अचनि। इन करे जो उनखे ख़बर आहे त पाकिस्तानी क़ौम कान्हे, इहो चूरनि जेको आहे हाणे न विकिरंदो, इहो विकिरो न थींदो, इहो न हलबो। माण्हुनि खे फासाए रखो मज़हब में, फितना हल हिंदुस्तान। अब ठहिया बि हिंदुस्तान सां अमी वेठा आहियो, घणो बि था, सरहदूं पंजाब जूं खोले वेठा आहियो, सिंध जूं त सभु सरहदूं बंदि, खोखरा पार बंदि, हिकिड़ी राजा जी रेल हलंदी उहा बंदि। असांखे त टैक्स बि नथा खणण ॾियो, त वापार जे नतीजे में को असांजे मक़ामी माण्हू खे फ़ाइदो थिए, को थरी खोखरा पार ते चांहि विकिणनि भला उन मां कमाइनि, उहो बि न, उहो बि वाघा ते पंजाबी जेको सो कमाईंदो, उहो बि जेको आहे सो पंजाबियुनि खे, सिखनि खे अच वञ जी सहूलियत हूंदी त बिना वीज़ा जे, बिना पासपोर्ट जे नानकाना साहिब अची सघंदा। पर सिंधी हिंदू जेको आहे सो पंहिंजनि धीअनि ऐं भेनरुनि सां मिलण लाइ नथो अची सघे, उहो बि इंडिया नथो वञी सघे। त हितां जे हुकुमराननि जेको चूरनि विकिरो कयो आहे, उहो जेको आहे सो मज़हब जे नाले में कयो। सॼी दुनिया चए थी त हाणे मज़हब जो चूरनि न विकिरो थी वियो। ऐं मौलाना उबैदुल्लाह सिंधी मज़हब जे सुवाल ते चयो त मज़हब जे सुवाल खे असीं क़ौमी हुकूमत में, क़ौमी हुकूमत जे मामले में रुकावट थियणु न ॾींदासीं। त असांखे मज़हबी बुनियादनि ते सोचण जे बजाए क़ौमी बुनियादनि ते सोचणो पवंदो। असीं अलॻि क़ौम आहियूं, तारीख़ी क़ौम आहियूं। ईरानी 6000 जी दवा था कनि, असीं 7000 साल पुराणी तारीख़ ऐं तहज़ीबी क़ौम आहियूं। सिंधियुनि जी तहज़ीब 7000 सालनि ताईं वञे थो। जेका मालूम तहज़ीब आहे, ऐं चवंदो अञा बि अॻियां वेंदी, जेकॾहिं पहिरां खॼनि हुन जा मोहन जे दड़े जी लिखणी पढ़िजी वञे, लिखत पढ़िजी अचे, आमरी जा माग अञा वधीक जेकॾहिं खोटाई थिए, महरगढ़ खे अञा बि वधीक उखेड़िजे, त पाण त अॻियां हलिया हलंदासीं, तारीख़ जे क़दीम तरीन तहज़ीबी क़ौमनि में शामिलु थींदासीं। सभिनी खां शायदि वधीक तहज़ीबी क़ौम हुजो। त असांखे क़ौमी बुनियादनि ते सोचण जी ज़रूरत आहे। मज़हब, असां कंहिं मज़हब जे ख़िलाफ़ु कोन आहियूं, न असीं इस्लाम जे ख़िलाफ़ु, न हिंद मत जे ख़िलाफ़ु, न ईसाई जे ख़िलाफ़ु, न यहूदीअ जे ख़िलाफ़ु, न ज़रदश्तनि जे ख़िलाफ़ु, कंहिं मज़हब जे ख़िलाफ़ु न आहियूं। सेक्युलर आहियूं। असीं जेके मज़हबनि खे नथा मञनि, उन्हनि जे बि ख़िलाफ़ु न आहियूं। उन्हनि खे बि इहो अक़ीदो रखण जो इख़्तियार आहे त मज़हब खे न मञे। इहो ख़ुदा ऐं बंदे जो मामिलो आहे, फ़र्दनि जो मामिलो ई कोन्हे, रियासतनि जो मामिलो ई कोन्हे।
केरु मस्जिद में थो वञे, केरु मंदर में थो वञे। इहो फ़र्द जो इनफ़रादी मामिलो आहे। असांजो मामिलो इहो आहे त हिकु क़ौम तौरु असीं सर्वाइव कीअं करियूं, हिकु मुल्क तौरु असां पंहिंजे मुल्क खे बहाल कीअं करियूं, असांजो सुवालु इहो आहे। पाकिस्तान जे अंदरि सभ खां वधीक जेकॾहिं इस्तेहसाल जो शिकार का क़ौम आहे त उहा सिंधी आहे। पंजाब जेका बि तरक़ी कई आहे सिंध जे पैसे ते, 3,500 अरब टैक्स तारियूं सालियानो पंजाबी खणी थो वञे। अरबस्तान जी सऊदी अरब जी सालियानी बजट 2,200 रियाल आहे, 2,200 अरब रियाल आहे। उन ते उनजो मुल्क जेको सो तरक़ी याफ़्ता आहे। 2,200 अरब रियालनि ते असां 3,500 अरब रुपया पैदा करण जे बावजूद बि बदहाल आहियूं। असां वटि गुरबत जी लकीर खां 34% माण्हू जेको गुरबत जी लकीर खां हेठि वेठो आहे। 70% माण्हू सिंध जो जेको गुरबत जो शिकार आहे। तेल पैदा था करियूं, गैस पैदा था करियूं, मैदनियात पैदा था करियूं, ॿियूं समूरियूं जेके बि शयूं, दरिया असांजो आहे पंजाब खणी थो वञे, समुंड असांजो आहे पंजाब खणी थो वञे। ऐं हींअर चए थो त असां 1350 अरब जेके आहिनि से रुगो समुंड जे बिलियो इकानमी मां कमाया आहिनि। हितां जो सामूंडी मामलनि जो वफ़ाक़ी वज़ीर थो चए त सिंधी पाण हिकिड़ो त पाण सां वॾो मसइलो आहे त सारे जहां का दर्द हमारे जिगर में है। सो दुनिया में किथे बि तकरार हूंदो पाण सिंधी हूंदो ज़रूरु ॻाल्हाईंदासीं। उहा अलॻि ॻाल्हि आहे त मज़हबी थोरियूं हींअर बि ख़ामोश आहिनि जो स्टेट खां पैसा थियूं वठनि, उन्हनि जो पघारदार आहिनि, उहे हिन मामले ते नथियूं ॻाल्हाइनि। पाकिस्तान जा हुकुमरान ख़ामोश आहिनि, मज़हबी जमातूं ख़ामोश आहिनि। ॿी सूरत में हुनखे ख़ुशी हुजे हा त यार वॾो गोड़ हुजे हा, ऐं उहो पंजाब में न हुजे हा, सिंध में हुजे हा। पंजाब में सिफ़ारतखानो महफ़ूज़ आहे, इस्लामाबाद में सिफ़ारतखानो महफ़ूज़ आहे, कराची जो अमरीकी सिफ़ारतखानो महफ़ूज़ नथो रहे जो चाहिनि था त हिते कुझु थिए त जी सिंधियुनि जो सॼो तासर ख़राबु थिए। असीं कंहिं बि जंग जी हिमायत में कोन आहियूं, कोन था करियूं। असीं अमरीका जी हिमायत नथा करियूं, इसराइल जी हिमायत नथा करियूं, असीं ईरान जी बि हिमायत में न आहियूं। इन जंग में फिलफोर असीं कंहिंसां बि हूं, असीं उहो पंहिंजो जेको सो महफ़ूज़ था रखूं हक़, कंहिंजी हिमायत करियूं कंहिंजी न करियूं। जीअं सिंध क़ौमी पार्टी घटि में घटि ईअं थी सम्झे त असांखे हिन जंग में फ़िलहालु कंहिंजे पासे न आहे बीहणो। साम्राजी जंगनि में करे करे हिमायत न आहे कबी, या करे करे वक़्त जो जेको सो इंतज़ारु कबो आहे त असां कंहिंजी हिमायत करियूं कंहिंजी न करियूं। पर सूरत हाल जो तज़ियो था करियूं त सिंध जे अंदरि साॻिया हुकुमरान विगोड़ था कराइनि, पंजाब खे महफ़ूज़ था रखनि। इन जे करे जे सिंध खे दुनिया में किथां बि सुभाणे कंहिं बि सूरत हाल में सपोर्ट न मिले, का बि हिमायत न मिले। पाण वटि आयो जा बलोच विढ़िया पिया आहिनि, उहे हथियार खणी विढ़िया पिया आहिनि। पाण पुरमन क़ौम आहियूं, पंहिंजी सियासत ऐं पंहिंजे लाइ दग दुरुस्त बि वियो आहे। पाण खे पुरमन सियासत अदम तशुद जे बुनियाद ते सियासत कंदासीं त पाण पंजाबियुनि खे सियासी मैदान ते दसे विझंदासीं, शिकस्त ॾेई वेंदासीं। इन जे करे जो पंहिंजी जेका जोग्राफियाई सूरत हाल स्ट्रेटेजिकल पोज़ीशन आहे उन में बलोचनि में फ़र्क़ु आहे। पाण खे पुरमन जदोजहद जेका आहे उन्हनि खे जेको शिकस्त ॾेई वेंदासीं। सो पाण खे पुरमन जदोजहद करणी आहे। पुरमन जदोजहद में तव्हां वटि रस्ता ॿ था बचनि, हिकिड़ो पंहिंजे आवाम जी हिमायत, ॿियो सिफ़ारतकारी। त हुकुमरान सिंध में रुगो इन जे करे इन क़िस्म जो हराम पायूं कंदा आहिनि दुनिया मां किथां बि कंहिं कुंड मां बि सिंधियुनि खे का बि हिमायत न मिले। त असांखे तमामु मुहतात अंदाज़ सां शयुनि खे ॾिसणो आहे, तमामु मुहतात अंदाज़ सां, बग़ैर जज़्बातियत जे, बग़ैर एहसासातनि जे शिकार। जेतोणीकि इंसान आहियूं, एहसासाती तौर ते माण्हू शिकार थिए थो एहसासनि जो, पर इन बुनियाद ते सोचण जे बजाए निज पिज क़ौमी बुनियादनि ते सोचणो आहे। जीअं उबैदुल्लाह सिंधी चयो त सिंध सिंधियुनि जे लाइ, असांजो वतन असांजो आहे। असां पाकिस्तान सां रहणु नथा चाहियूं, असां हिंदुस्तान सां रहणु नथा चाहियूं, असां ॿी कंहिं बि कुवत सां रहणु नथा चाहियूं, असीं आज़ादु रहणु था चाहियूं, हिकु क़ौम तौरु रहणु था चाहियूं, हिकु मुल्क तौरु रहणु था चाहियूं। पाकिस्तान जो बचणु असांजो मसइलो न आहे, इहो त पंजाबियुनि जो सुवालु आहे। उहे पाकिस्तान खे बचाइण जे लाइ ईरान ते हमलावर थी सघनि था, जेकॾहिं उनखे दॿ ईंदी शामिलु थी वेंदा। ऐं मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त पहिरियों महाज़ जेकॾहिं ज़मीनी महाज़ खुलियो त उहा उभरंदी सरहद हूंदी। सो बहरहाल इहे हिकमत अमलनि जा सुवाल आहिनि, पर क़ौमी बुनियादनि ते सोचींदासीं, वतनी बुनियादनि ते सोचींदासीं, मज़हब खे ख़ुदा जो ऐं पंहिंजो इनफ़रादी मामिलो सम्झी ख़ुदाई अहकाम बजा आणिबा।
इबादत जा तरीक़ा जेके आहिनि केरु उहो इख़्तियार करणु चाहे थो त करे सघे थो, कंहिंखे बि उन ते एतिराज़ु आहे कोन, हुजणु न घुरिजे, पर सियासी मामलनि में वतनी बुनियादनि ते सोचबो। मुंहिंजो वजूद ख़तरे में आहे, इन करे त सिंधी आहियां। असांजो क़ौमी वजूद ख़तरे में आहे, इन जे करे जो असांजो वतन पाकिस्तान जे नाले में पंजाब जो ग़ुलाम आहे। पंजाबी बालादस्ती मां जान छॾाए वियासीं त असां मज़हब जो सुवाल न रहंदो। समूरा मज़हब जेके आहिनि से आज़ादी सां बिना तफ़रक़े जे, बिना छिकताण जे, बिना कंहिं टकराव जे आज़ादी सां इबादत करे सघंदा, पंहिंजे इबादत खाननि में वञी सघंदा। इन जे करे जो महकूमनि खे मज़हब जे बुनियाद ते विरहाए अलॻि करे क़ौमी सुञाणप खे साम्राज्य नुक़सानु ॾींदो आहे। इहा हिकमत अमली जेका आहे सा सिंध में बि पंजाबी इख़्तियार था कनि, सिख अच वञु करे सघनि था, मुसलमान ऐं सिख पंजाबी गॾु वेही सघनि था, पर सिंधी हिंदू जेको आहे उहो अची नथो सघे, वञी नथो सघे, फज़ील सां वापारु नथो करे सघे। उन जी धीउ जेका आहे उनखे ज़ोरी खणी मुसलमान कबो, उनजे पोड़े खे पादरण बाद भॼी वञे इंडिया। इहा हिन रियासत जी पॉलिसी आहे, हिकमत अमली आहे त सिंधी क़ौम खे मज़हबी बुनियाद ते विरहाए छॾिणो आहे। अहिड़े तरीक़े सां असांखे नज़रियाती बुनियादनि खे, फ़िरके वारनि बुनियादनि खे, मज़हबी बुनियादनि खे छॾे निज पिज क़ौमी बुनियादनि ते सोचणो आहे। पंहिंजे क़ौमी वजूद, क़ौमी तशख़ुस, पंहिंजी तारीख़ी क़ौमी तहज़ीब, तमदन, ॿोली, सकाफ़त ऐं पंहिंजी जाग्राफ़ी, पंहिंजी मुल्की हैसियत, उन खे बहाल करण लाइ जदोजहद करणी आहे। इहो ई उबैदुल्लाह सिंधी जो पैगाम आहे। ऐं उबैदुल्लाह सिंधी इन मामले में कुझु त ज़बरदस्त ॻाल्हियूं कयूं। मिसाल तौरु डेक कोन थो करियां, जो हाणे देरि पई थिए, तमामु थकिजी पिया हूंदा, जो करे करे बुख ते जेको त माण्हू घणो थकिजी पवंदो आहे। रमज़ान में बुख वरी थोरी सवाई थी वेंदी आहे, जो माण्हू खाईंदो पीअंदो बि कोन्हे। सो आख़िरी ॻाल्हि त मौलाना उबैदुल्लाह सिंधी हिकिड़ी भली ॻाल्हि कई। उन चयो त असीं एशियाटिक फेडरेशन जी ॻाल्हि था करियूं। जेकॾहिं असीं आज़ादु हुजूं मुल्की शिकिल में त असीं सॼे एशियाई यूनियन ठाहे सघूं था। ईअं जेकॾहिं सिंध आज़ादु हुजे त असीं सिंधू यूनियन बि ठाहे सघूं था। त सिंधू दरिया ऐं उनजे सॼे तास सां लॻापियल जेके क़ौमूं, जेके मुल्क आहिनि, हिमाचल प्रदेश, तिब्बत, अफ़गानिस्तान, पंजाब, KPK वारो इलाइक़ो, पंजाब, हेठियूं पंजाब, सिंध, इहे सभ जी यूरोपीय यूनियन जो हिकिड़ो इतिहाद ऐं इंडस यूनियन जे नाले सां हिकिड़ो इतिहाद ठाहे सघूं था। जितां जितां बि असांजा वहिकरा अचनि था, उन्हनि सभिनी खे इंडस यूनियन में शामिलु करे सघूं था। पर तव्हां फ़ैसिला तॾहिं करे सघंदो, तजवीज़ दुनिया खे तॾहिं ॾेई सघंदो जॾहिं पहिरीं पंहिंजे मुल्क जा मालिक हूंदो। सिंध आज़ादु हूंदी त फ़ैसिला करे सघंदासीं। ॿी सूरत में फ़ैसिला पंजाबी कंदा त कंहिंसां विढ़णो आहे, कंहिंसां ठहणो आहे, कंहिंखे पादर हणणा आहिनि। फ़िलहालु त पाण खे पिया हणनि। त मुंहिंजो ख़्यालु आहे उबैदुल्लाह सिंधी जो फ़िक्र, फ़लसफ़ो, उनजी सियासत इन्हनि पादरनि खां, ग़ुलामी खां, जबर खां बचाव जो हिकिड़ो रस्तो आहे। अचो त पंहिंजे क़ौमी आज़ादी जे फ़िक्र खे सगारो करियूं, क़ौमी बुनियादनि ते सोचूं, पंहिंजे वतन सिंध खे मुल्की शिकिल में हिकु आज़ादु क़ौम तौरु दुनिया जे नक्शे ते निर्वार करियूं। इहो ई उबैदुल्लाह जो पैगाम आहे, इहो GM जो पैगाम आहे, इहो ई दुनिया जे अॼोकियुनि हालतुनि जो सबक़ु आहे जो क़ौमूं आज़ादु थी पाण खे बचाए सघंदियूं आहिनि। महिरबानी। सां मां सदारती ख़िताब जे लाइ दावत ख़िताब ॾींदुसि साईं मंसूर जखड़ खे, सिंध सागर पार्टी जे मरकज़ी सदर साईं मंसूर जखड़। साथियो, अॼु असीं दुनिया जे मज़लूम महकूम क़ौमुनि जे महबूब भॻवान इमाम इनक़लाब मौलाना सिंधी जे सालगिरह जो ॾींहुं मल्हाए रहिया आहियूं। कंहिं ॾाहे जो कौल आहे त क़ाबिल एहतराम हूंदा आहिनि उहे माण्हू, उहे शख़्सियतूं जेके दुनिया खे घणो कुझु ॾियनि, मुक़ाबले में उन्हनि खां हासिलु कुझु न कनि। मौलाना उबैदुल्लाह सिंधी उन्हनि शख़्सनि मां हिकु शख़्स हुयो जंहिं पंहिंजे मज़लूम महकूम क़ौमुनि खे घणो कुझु ॾिनो, पर उन्हनि खां हासिलु कुझु कोन कयो। टाइम तमामु घणो थी वियो आहे। मां सिर्फ़ु ॿ हिकिड़ा वाक़िया जेके मौलाना सिंधी जा आहिनि उहे तव्हांखे ॿुधाईंदुसि, पोइ मां पंहिंजी जाइ वठंदुसि। मौलाना सिंधी तमामु घटि अरसो सिंध में रहियो। पाण चवंदा हुया त मां पूरी दुनिया घुमियुसि, पर सिंधियुनि जहिड़ा मिठड़ा माण्हू, सिंधियुनि जहिड़ा प्यारा माण्हू
मूंखे किथे कोन मिलिया। अॼु असीं उन पंहिंजे महबूब भॻवान खे भेटा पेश कंदे चऊं था त साईं अवां जेका सिंध जे लाइ सिंध जे माण्हुनि जे लाइ मोहबत जो इज़हार कयो, असीं बि अव्हां सां उहा ई मोहबत कयूं था। मौलाना सिंधी जो हिकु वाक़ियो इहो आहे त मौलाना सिंधी पंहिंजे पछाड़ी वक़्त में जॾहिं बीमारी जे हालत में घर पंहिंजी न्याणी वटि पहुतो त हिकु वक़्तु अहिड़ो आयो जो ॾाढो उदास चहिरो हुयुसि, रोअण हार को हो। संदसि न्याणी खां पुछे पई, बाबा साईं तूं त अंग्रेज़ जा ॾाढा वेड़ कराए आयो आहीं, अंग्रेज़ जा पेर उखाड़े आयो आहीं, तूं चवीं पियो त 3 सालनि जे बाद अंग्रेज़ जेकॾहिं हितां न वञे त मुंहिंजी क़बर ते अची तव्हां मूंखे सर करे चइजो त मां उतां अव्हांखे जवाबु ॾींदुसि त मां अंग्रेज़ जा पेर उखाड़े छॾिया आहिनि। अॼु तव्हां हेॾा उदास परेशान छा मक़सदु आहे? त मौलाना सिंधी पंहिंजी न्याणी खे जवाबु थो ॾिए, चए थो मुंहिंजी न्याणी बिल्कुलु इहा सची ॻाल्हि आहे, अंग्रेज़ हिते हाणे घणो वक़्तु न रहंदो, पर मूंखे परेशानी ऐं मूंखे अफ़सोस सिर्फ़ु इन ॻाल्हि जो आहे त पोयां जेके ईंदा उन्हनि खां हितां जा असांजा सिंधी माण्हू राज़ी न थींदा, उहे पिटूं ऐं पारा था ॾींदा, ज़हनी तौर ते असीं पंहिंजा माण्हू खे तयारु न करे सघिया आहियूं। मौलाना सिंधी हिकिड़ो वॾी फराख़ दिलि माण्हू हुयो, पाण इहो एतराफ़ कयो अथऊं त इहा मुंहिंजी सियासी ग़लती हुई त मूंखे सिंध खे टाइम ॾियणु घुरिबो, जेको टाइम मां सिंध खे न ॾेई सघियुमि, जेका असां सभिनी सिंधियुनि जी बदकिस्मती चइजे त बि को वधाउ न थींदो। जेकॾहिं मौलाना सिंधी सिंध में रहे हा, घणो वक़्तु ॾे हा, त सिंध अॼु हिन जी हालतूं मुख़्तलिफ़ हुजंदा, हीअ हालतूं सिंध जूं न हुजंदा। दोस्तो, ॿी ॻाल्हि मां अव्हांखे ॿुधाइणु घुरां, अव्हां दोस्त इन ते सोचियो, गौर कयो, वीचार कयो। हिन आउं कोन थो टिजां, फितरी हयाती पंहिंजी पूरी थी चुकी आहे, हींअर रिवर्स में ईअं पिया हलूं। सो हिन मुल्क जा जेके वागधणी आहिनि, उन वागधन इस्लामाबाद में गॾिजाणी कई आहे, जिथे न सिर्फ़ु आर्मी पर पुलिस अफ़सरनि खे बि घुराए वियो। चङनि मुड़ुसनि पुलिस अफ़सरनि खे चयो त अभी तुम और हम मिल के हुकूमत करेंगे। चङो मुड़ुसु पुलिस ऑफिसरनि खे मुखातिब थींदे चए थो त तव्हां सां जेके ज़्यादतियूं ठहियूं आहिनि, तव्हांखे जेके मुरादूं न मिलियूं आहिनि, हाणे उहे मुरादूं तव्हांखे असां ॾींदासीं, उनजो ज़िम्मेवार मां आहियां। हाणे उहे मुरादूं छा आहिनि, उन्हनि जो बि खुलियल लफ़्ज़नि में उते इज़हार थो करे, चए थो तव्हांखे प्लाट बि मिलंदा, तव्हांखे बंगला बि मिलंदा, तव्हांखे ॿियूं बि सभु रिआयतूं मिलंदियूं। इहे कंहिं जूं मिल्कियतूं ईंदियूं? तव्हां असां सिंधियुनि खे सोचणु घुरिजे, इहे तव्हां असां सिंधियुनि जूं मिल्कियतूं ईंदियूं। तव्हां उन लीडर जा पैरोकार तव्हीं असीं आहियूं। असांजे लाइ फ़िक्र जेके आहिनि सभु फ़िक्र भला आहिनि। उबैदुल्ला सिंधी जो फ़िक्र आहे, असां मञो त उन में सिंधी क़ौम जी कामयाबी समायल आहे। साईं जी एम से जो फ़िक्र आहे, असीं चऊं था उन में सिंधी क़ौम जी माना के हक़ समायल आहिनि, उन में असांजो छोटकारो समायल आहे। सूरी बादशाह जो नारो वतन या कफ़न, उन में बि असांजी कामयाबी समायल आहे। सूफ़ी शाहिन आहे शहीद जो फ़िक्र फ़लसफ़ो, उहो बि असांजे लाइ राह निजात आहे। शहीद लाबिक सुमरे जेको चवणो हुयो त असांजी धरती असांजे हवाले कयो, असां पंहिंजा मालिक पाण आहियूं। इहे जेके सभु लीडर आहिनि, सभिनी जूं ॻाल्हियूं पंहिंजा हिते सहियूं आहिनि। आख़िर मक़सदु छा आहे जो असां कामयाबी नथा माणे सघूं? खुलियल दिलि सां तव्हांखे इहा शइ क़बूल करणी पवंदी त असां अमलनि बेकार आहियूं, नाकार आहियूं। असां वटि सिर्फ़ु ॻाल्हियूं आहिनि, असां वटि अमल नाले का बि शइ कान्हे का। वॾियूं हामूं हणूं था, वॾा नारा हणूं था, अमल असां वटि ज़ीरो आहे। दोस्तो यादि रखो, जेसीं ताईं अमली तौर ते मैदान में न ईंदो, कॾहिं कामयाबी तव्हांखे वेझो अचणु न ॾींदी। तव्हांजे ठलनि नारनि ते क़ौम तव्हां ते एतमाद हाणे कान कंदी। तव्हांजे ठलनि नारनि जे करे क़ौम तव्हां खां बेज़ार आहे। तव्हां असांखे पंहिंजी इस्लाह करणु घुरिजे। हीअ जेके सालगिरहूं आहिनि, हीअ जेके असां पंहिंजे क़ौमी लीडरनि जा ॾियारा मल्हायूं था, इन्हनि जो सबबु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहो हूंदो आहे त असां पंहिंजो एहतिसाब कयूं त असां में कहिड़ियूं कमियूं कोताहियूं आहिनि, असांखे कहिड़ा उपाउ वठणु घुरिजनि। तव्हां असां सिर्फ़ु ॻाल्हियूं करे बोछण छंडियूं हलिया था वञूं। इहे पॉलिसियूं असांखे हाणे तरक़ करणियूं पवंदियूं। तव्हां असांखे संजीदा थी करे सिंध लाइ, सिंधी क़ौम जे लाइ, पंहिंजे देश ऐं पंहिंजे धरती लाइ सोचणो लोचणो पवंदो।
जेकर इन पॉलिसी ते अमल कयोसीं, सचाई सां संजीदगीअ सां पंहिंजे रहबरनि जे नक्शे क़दम ते हलियासीं त पोइ उहो ॾींहुं परे न आहे त हीअ सिंध आज़ादी माणे ऐं कामयाबी तव्हां असांजा क़दम चुमे। तव्हां सभिनी दोस्तनि जी वॾी वॾी महिरबानी। हिकु आख़िर में तव्हां सभिनी खे मौलाना सिंधी जो जनमु ॾींहुं मुबारक हुजे। तव्हां सभिनी जी वॾी वॾी महिरबानी।